हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु मन युतिइल्लाह व रसूलहु फक़द रशद वहतदा व मन यअसिल्लाह व रसूलहु फक़द ज़ल्ल व गवा। अम्मा बअद फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्लु मुहदसतिन बिदअह व कुल्लु बिदअतिन ज़लालह व कुल्लु ज़लालतिन फिन्नार। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम फिल कुरानिल मजीद वल फुरकानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि स्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहु अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ारि रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदन यब्तगून फ़ज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फ़ी वुजूहिहिम मिन असरिस सुजूद। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहल्लुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। तमाम तारीफों, तमाम तस्बीहात, तहलीलात, तहमीदात, तक़दीसात, हम्द सना अल्लाह रब्बुल इज़्ज़त जलाए जो कुल कायनात जो खालिक मालिक पालनहार परवरदिगार वहदहू ला शरीका है। दुरूद सलाम
ला तादाद सलातु रहमतु खुसूसन इमाम कायनात खातमुल अंबिया वल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन जनाब हजरत मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व सल्लम जिनजे जाते अक़दस ते अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबियना मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले उम्मती। बिरादरान इस्लाम, अल्हम्दुलिल्लाह उलमाए किराम जा बेहतरीन खिताब तमाम ॿुधी चुका आहियो। आऊं तव्हांजो ज्यादा टाइम न वठंदुसि, इख्तिसार सां कुरान करीम जी मूं जा आयत तिलावत कई आहे। आयत करीम जो कुछ हिस्सो जंहिंमें अल्लाह रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो भी तज़किरो फरमायो सब खां पहिरीं ऐं प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा साथी प्यारे पैगंबर जा सहाबा अल्लाह ताला उन्हनि जूं खूबियूं भी जिक्र फरमाए, उन्हनि जी अल्लाह ताला तारीफ फरमाई आहे। तमाम सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा सहाबा हैं। रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु ये अल्लाह जे तरफा लक़ब मिलियल आहे। ये अलक़ाब आहिनि, अल्लाह जो रज़ामंद हुआ। फरमाए अल्लाह उन्हनि खां राज़ी आहे, वो अल्लाह खां राज़ी आहिनि। आऊं सिर्फ इन आयत मां एक सहाबी जो जिक्र कंदुसि। अगर असां उन्हनि जे सीरत से चङी तरह ॾिसी हलियासीं, असांजे इस्लाम जे लाइ ईमान जे लाइ इहो ई काफ़ी आहे। अल्लाह जे रसूल जे फरमान के ॾिसी करे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे सहाबा जी अमल करे ॾेखारियो। सनन सीरत ते असां ॾिसूं त कंहिं हिकु सहाबी जे सीरत के अपनाइण सां यानी उन तरीके सां अमल करण सां अल्लाह जो रसूल राज़ी थी वेंदो। खास करे चार आइन त तमाम सहाबा जो ये खूबियो, पर कुछ मुफस्सिरीन हिन अंदाज में जिक्र कयो त ये जेके अल्लाह ताला न खूबियूं जिक्र कयूं आहिनि सहाबा किराम जूं, ये तमाम सहाबा में त आहिनि, पर खास करे खुलफाए राशिदीन चार सहाबा अहिड़ा जिन जूं सारियूं खूबियूं इन आयत में अल्लाह ताला जिक्र करे छॾियूं आहिनि। मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुहम्मद अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वल्लज़ीना माहू ऐं उहे माण्हू जेके उन सां गॾु आहिनि अशिद्दाउ अलल कुफ़ार काफ़रनि ते सख़्त आहिनि, रुहमा बैनहुम ऐं पंहिंजा पाण में रहम दिल आहिनि। तराहुम रुकअन सुजदा तव्हां
तव्हां उन्हनि खे ॾिसंदो त रुकू ऐं सजदे जी हालत में हूंदा आहिनि। यबतगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना, अल्लाह जे रज़ामंदी जी तलब जे लाइ, अल्लाह के राज़ी करण जे लाइ प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं ये खूबियूं सहाबा किराम जूं खूबियूं जंहिंमें आउं सिर्फ़ हिक जो ज़िक्र कयां। वल्लज़ीन माअहू मा मुराद सय्यदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाहु तआला अन्हु, जंहिंको अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां सफ़र में हज़र में गार जे अंदर गॾु हुया। या खूबी तमाम सहाबा में वाहे, पर वरी निराली खूबी अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु जी। अशिद्दाउ अलल कुफ़ार ऐं काफ़िरन ते तमाम सख्त मिजाज, या खूबी तमाम सहाबा में वाहे, पर उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु में या अलामत ज्यादा नजर पई अचे। रुहमाउ बैनहुम ऐं पंहिंजा पाण में रहम दिल, इस्लाम जे ख़ातिर ईमान जे लिहाज़ सां हिक ॿिए ते रहम करण वारा ऐं ख़ासि करे मुसलमाननि जे लाइ पंहिंजे दिल में रहम रखण वारा तमाम सहाबा, पर उन में सैयदना उस्मान बाग़ीन हमलो कयो आहे। ज़ाहिरी उहे बि मुसलमान आहिनि, ज़ाहिरी मुसलमानी हुअण जी दावा कनि पिया, बाग़ी तासुबा हमलो कन पे चंद मानू तमाम सहाबा चवन था अमीरुल मोमिनीन इजाजत ॾियो त इन्हनि खे असां ख़त्म कयूं। फरमायो न, आऊं या इजाजत न ॾींदुसि। प्यारे रसूल जे मदीने में आऊं खून वाहिन जी इजाजत न ॾींदुसि। जान वञे वञण ॾियोसि, लेकिन पोइ बि कलमो पढ़ियो अथनि, भले मूंखे शहीद करे छॾीन, क़त्ल करे छॾीन, लेकिन आऊं इहा इजाजत न ॾींदुसि त मुक़ाबलो करे हिन प्यारे रसूल जे हिन प्यारे शहर में खून वहायो वञे। रुहमाउ बैनहुम तराहुम रुकअन सुजदा, जॾहिं बि तव्हां ॾिसंदो उन्हनि जूं निशानियूं, सजदनि जूं, रुकूअ जूं, सजदे जी निशानी उन्हनि जे चेहरनि ते तमाम सहाबा में ऐं अक्सर सैयदना अलीउल मुर्तज़ा रज़ी अल्लाहु तआला अन्हु जी सजदे सां मोहब्बत, निमाज़ सां मोहब्बत, हत्ता के नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं इहो अबू तुराब जा अल्फाज चया, उन वक़्त बि मस्जिद जे मिटीअ वारे इन फर्श ते सुतल हा जो अल्लाह जे रसूल उथारे फरमायो ऐं अबू तुराब उथी। ये तमाम सहाबा जूं अलामतूं आहिनि, पर इन्हनि में अशिद्दाउ अलल कुफ़ार, काफ़िरनि जे मथां सख़्त रवैयो रखण वारा, सख़्त मिजाज, जो हुनजो नालो ॿुधी करे काफ़िर अचे थो, डिॼी थो वञे। अल्लाह ताला इहो रोब रखियो हुयो उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाहु ताला अन्हु ने। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिंदा ही सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमाइन, सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाहु ताला अन्हु, वो जलील कदर सहाबिया जंहिंखे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सिर्फ एक मर्तबा न, काफी मर्तबा अल्लाह जे रसूल उनखे वॾियूं बिशारतूं ॾिनियूं। ऐं चंद थोरे टाइम में चंद रिवायतूं हदीसूं ज़िक्र थो कयां जेके ख़ासि करे बुखारी ऐं मुस्लिम शरीफ़ जूं आहिनि। बुखारी मुस्लिम जूं रिवायतूं सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाहु तआला अन्हु वो शख्स है जेके नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो तो उमर तुम जिंदा आही तब हक ते आही, जे मौत ईंदई न तब हक ते हूंदे। अल्लाह जे रसूल कंहिंखे बिशारत ॾिनी, सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाहु तआला अन्हु। ही रिवायत हिलियतुल औलिया जे अंदर इतां खां शुरू थो कयां। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो मक्की दौर आहे, मक्की जिंदगी आहे, उन वक्त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन के मुशरिकीन मक्का ईज़ाइन था, तकलीफूं ॾियनि था,
इब्तदाई दौर मुसलमान लिखी छुपी दारे अरकम में इबादत कन था, अल्लाह के रसूल जो नसीहतूं ॿुधन था, ज़ाहिर ज़ुहूर ऐलान नथा करे सघन दीन इस्लाम जो। हजरत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं इस्लाम कबूल कयो, एक दफ़ो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन वटि वेही चवे तो अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा असां हक़ ते न आहियूं? पाण फरमायो हा छो न। अल्लाह जा रसूल जॾहिं मरी वेंदासीं छा असां हक़ ते न हूंदासीं? अल्लाह जे रसूल जवाब छा ॾिनो? पाण फरमायो भला वल्लज़ी नफ़्सी बियदिही इन्नकुम अलल हक़्क़ि मुत्तुम औ हय्यतुम। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो ऐ उमर कसम उन ज़ात जो जंहिंजे हथ में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जान आहे त तव्हां हक़ ते आहियो, जे ज़िंदा आहियो त बि हक़ ते आहियो, जे मरी वेंदो त बि हक़ ते आहियो। या गवाही अल्लाह जे रसूल ॾिनी आहे। ऐ उमर जेस ताईं तव्हांजी ज़िंदगी आहे तव्हां हक़ ते आहियो, जे ज़िंदगी खां बाद में मौत अची वियो तव्हांजे मथां त बि हक़ ते हूंदव। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोइ ख़ौफ़ कहिड़ी ॻाल्हि जो आहे? अल्लाह जा रसूल पोइ छाजो असां ख़ौफ़ कयूं? जेकॾहिं असां इहो इस्लाम जो ऐलान अलल ऐलान मके जे बाज़र में वञी कयूं, जेकॾहिं मारिया वेंदासीं त बि हक़ ते, जे माण्हू इस्लाम क़बूल कंदा त बि हक़ ते आहियूं, पोइ ख़ौफ़ छा जो आहे? सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु अञा इहो मशवरो कनि अल्लाह रब्बुल आलमीन जी तरफ़ां प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वही आई आहे ऐं मुंहिंजा प्यारा हबीब हाणे ऐलान कर इस्लाम जो अलल ऐलान करे छॾ, इजाज़त आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पैगंबर के इंतजार हो, अल्लाह जे तरफां हुकुम थींदो त ऐलान कंदुसि ॿाहिरि निकिरी करे हर हिक खे दावत ॾींदासीं। जॾहिं सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दिल जो इज़हार थियो, अल्लाह रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर ते वही नाज़िल कई। सिर्फ एक जगह ते न पर कुरान करीम जूं आयतूं तव्हां पढ़ो, काफ़ी जगहनि ते सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको मशवरो ॾिनो आहे, अल्लाह ताला कुरान करीम जूं आयतूं नाज़िल फरमायूं ऐं अल्लाह ताला उन मशवरे जी ताईद कई आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो सही बुखारी जी रिवायत पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाइंदा अगिन उम्मतुन में वक्त जा मुहद्दिसून यानी अहिड़ा शख्स हूंदा हुया जिन जे दिलनि में अल्लाह रब्बुल आलमीन अलका कंदो हुयो, यानी दिल में अल्लाह ताला जे तरफां का ॻाल्हि विहारी वेंदी, पोइ उहा ॻाल्हि उन जे ज़ुबान ते अची वेंदी, अल्लाह जी तरफां उन्हनि जे दिलनि में इहा ॻाल्हि आंदी वेंदी। पाण फरमायूं अगिन उम्मतुन में अहिड़ा अल्लाह जा नेक बाना, अहिड़ा अल्लाह जा वली हुया, अहिड़ा वक्त जा शख्स वक्त में शख्स हुया जिन जे दिलनि में अल्लाह ताला जे तरफां ॻाल्हि विहारी वेंदी। पाण फरमायो इन उम्मत में, इन मुंहिंजी उम्मत में उन्हनि माण्हुनि मां उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु आहे जंहिंजे दिल में अल्लाह जे तरफां ॻाल्हि विहारी वेंदी आहे। सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु चयो या रसूल अल्लाह अलल ऐलान अल्लाह जे दीन जो पैगाम पहुचायूं, काफ़िरनि खे इस्लाम जी दावत ॾियूं, अल्लाह ताला जो हुकुम थियो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो उमर तुंहिंजो इरादो बि इहो आहे, अल्लाह जो हुकुम बि थी चुको आहे, हाणे निकर ॿाहिरि हलूं था। जे अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उथिया, सहाबा किराम जेके उन वक़्तु लिकल हुआ अंदर मौजूद हा, हिकिड़े पासे अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे प्यारींदा, ॿिए पासे सैयदना हज़रत हमज़ा बिन अब्दुल मुत्तलिब अल्लाह
जे रसूल जो चाचो हमजा रज़ी अल्लाह अन्हु पाण फरमायो चंद उमर सां गॾु हलन चंद हमजा सां माण्हू गॾु हलन अल्लाह जा रसूल विच में आहिनि सॼे पासे उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु उन सां सहाबा आहिनि खॿे पासे हज़रत हमजा रज़ी अल्लाह तआला उन सां सहाबा किराम आहिनि पाण वञनि था बैतुल्लाह जे तरफ़ इर्द गिर्द सहाबा किराम रसूल ते जानियूं कुर्बान करण वारा जानिसार मौजूद आहिनि पाण बैतुल्लाह में वञनि था उन वक्त कुरैश जा सरदार रुआसाए कुरैश सरदाराने कुरैश उन वक्त बैतुल्लाह जे अंदर वेहण जो टाइम आवे बैतुल्लाह में उनकी बैठक हूंदी अल्लाह जा रसूल वञी रहिया आहिनि विच में सॼे पासे उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु खॿे पासे हज़रत हमज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु जेॾी महिल उन रुआसाए कुरैश जी नज़र पई आहे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अकेलो त नाहे सॼे पासे उन जा जानिसार खॿे पासे उन जा जानिसार प्यारे रसूल जा सहाबा जानियूं कुर्बान करण वारा उन वक्त सरदारनि चयो अॼु मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे असां ॾिसी करे एतिरे क़दर जा असांखे त मौत अची चुको आहे जो कॾहिं बि तकलीफ़ न हुई छाजी तव्हांखे तकलीफ़ आई आहे मुहम्मद रसूलुल्लाह त रोज़ानो बैतुल्लाह में अचण वारा काबतुल्लाह में अचण वारा अॼु का नई ॻाल्हि त नाहे हा अॼु नई ॻाल्हि थी आहे कहिड़ी ॻाल्हि आहे सॼे पासे उमर बिन ख़त्ताब आहे खॿे पासे हमज़ा शेर खुदा सैयदना हमज़ा आहिनि बस असांजी ताक़त ख़त्म थी वई आहे अहिड़ा शख़्स इस्लाम क़बूल करे चुका आहिनि उन वक्त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो हो पाण फरमायो उमर सिर्फ तू हाणे उमर न अॼु खां पोइ उमर फारूक आहे फारूक जो लक़ब अहलियतुल औलिया जे अंदर उन वक्त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फारूक जो लक़ब ॾिनो हुयो हिकिड़ी इहा बिशारत मिली ऐं उमर जेसि ताईं ज़िंदा आहियो त बि हक़ ते आहियो जेॾी महिल फौत थी वियो अल्लाह जे रस्ते में बि शहीद थी वियो त बि हक़ ते हूंदव इहा बिशारत अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ां आई बी बिशारत सही मुस्लिम हदीस नंबर 2390 सही मुस्लिम जी रिवायत आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमाइन था पंहिंजो ख्वाब जिक्र था कनि पैगंबरनि जा ख्वाब रसूलनि जा ख्वाब हिकु वही जो क़िस्म आहे ही आम ख्वाब न आहे जीअं असांजो तव्हांजो ख्वाब रसूल जो ख्वाब वही जो क़िस्म आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइन था बैना नाइमुन राइतुन नास बैना नाइमुन राइतुन नास युरदून अलैया व अलैहिम कुंसुम मिनहा प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो आऊं सुतो पयो आया मूंखे ख्वाब में माण्हू पेश कया विया माण्हू ॾेखारिया विया मूं ॾिठो त मुंहिंजे करीब माण्हू वञी रहिया आहिनि उन्हनि जूं कमीसूं जेके जिस्म ते पातल आहिनि कंहिंजी कमीस चेल ताईं आहे कंहिंजी कमीस छाती ताईं आहे कंहिंजी कमीस सिर्फ कंध में चंबड़ियल आहे पूरी कमीस पातल कान्हे का उनजी कमीस कंध खां वठी पेरनि ताईं पर पेरनि खां बि हेठि हुई उनजी कमीस उमर बिन ख़त्ताब जी पातल एतिरी हुई जो गर्दन खां वठी अल्लाह जे रसूल फरमायो पेरनि ताईं ऐं उन्हनि पेरनि मखां बि हेठि ज़मीन ते लुटिकल हुई कमीस पातल अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने ख्वाब जो ताबीर छाहे अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने जो मतलब चाहे जो कमीज तमा बयान किया उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु जे जिस्म ते कमीज पातल अल्लाह जे रसूल फरमायो इहो इन जो ताबीरात उमर इस्लाम में पूरे जो पूरो दाखिला ॿियनि में का कोताही नजर अचे पई जिन जूं कमीसूं घटनि यानी इस्लाम ते अमल बाई पर ज्यादा अमल एतिरो कंहिं ते अमल आहे कंहिं ते अमल न आहे पर जेको उमर मूं ॾिठो आहे उनजी पूरे जिस्म ते कमीज़ पातल जो मतिलबु छा आहे उमर पूरे जो पूरो इस्लाम में दाख़िला इहा गवाही प्यारे पैगंबर ॾिनी आहे सही मुस्लिम जी रिवायत अल्लाह रब्बुल आलमीन छा फरमायो असांखे तमाम दुनिया जे इंसाननि खे खास करे मुसलमाननि के मुखातिब थी करे
या अय्युहल्लज़ीना आमनू दुखुलू फिस्सिल्मि काफ़तन वला तत्तबिऊ खुतुवातिश शैतान इन्नहू लकुम अदुव्वुम मुबीन। ऐ ईमान वारो इस्लाम में पूरे जा पूरा दाखिल थियो। जे कदे तव्हां ईमान आंदो आ इस्लाम कबूल कयो आ त इस्लाम में पूरे जा पूरा दाखिल थी वञो। शैतान जी ताबेदारी न कयो, शैतान जी इत्तिबा न कयो, शैतान जे पोयां न लगो, उन जे कदमनि जे पोयां न लगो। इस्लाम में पूरे जा पूरा दाखिल थियो, शैतान जी पैरवी न कयो। शैतान तव्हांजो दुश्मन आ। सैयदना उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु खां शैतान कीअं थो भॼे? अल्लाह जे रसूल जी गवाही आहे न त इस्लाम में उमर पूरे जो पूरो दाखिल आहे। त पोइ ॾिसो उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु खे अगर शैतान ॾिसे थो रस्ते में त शैतान रस्तो छॾे भॼी थो वञे। ही हदीस सही बुखारी में। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन हिकिड़े ॾींहुं पंहिंजे हुजरे जे अंदर वेठा आहिनि। हजरत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह अन्हुमा फरमाइनि था कुरैश जूं औरतूं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां मुतालबो करे रहियूं। उम्महातुल मोमिनीन, मोमिननि जूं माइरूं, रसूल जूं घरवारियूं, उन्हनि तमाम घरवारियूं ज्यादा में ज्यादा जेके घरवारियूं उन्हनि जो ताल्लुक कुरैश कबीले सां आहे। हाणे उहे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इर्द गिर्द वेठियूं आहिनि पर मुतालबो करे रहियूं आहिनि। नान नफ़का खाधे पीते जो मुतालबो अल्लाह जा रसूल असांखे ज़्यादा ॾियो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि जा घर वारा आहिनि, हू घर वारियूं मुतालबो करे सघनि पयूं। साहबी फरमाए तो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन उन्हनि जे ॻाल्हियुनि में मशगूल हा। दरबार अची चवे तो अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उमर आयो आ, इजाजत पियो वठे अंदर अचण जे लाइ। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो तो उमर खे इजाजत अंदर अचे। जेॾी महिल उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु अञा हुजरे जे दरवाज़े ते पहुता त बीबियूं ख़ामोश थी वयूं, जल्दी जल्दी पर्दो करण लॻियूं, ज़ुबानूं बंदि थी वयूं। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे खिल अची वई, मुस्कुराईंदा रहिया। पाण फरमायो छा थी वियो? तव्हांजो ॻाल्हाइण बंदि थी वियो। जल्दी जल्दी चादरूं वॾियूं ढकण लॻियूं। सैयदना उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु ॾिसी चवे थो कुर्बान वञा अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छो अॼु मुस्कुराए रहिया आहियो? पाण फरमायो तो उमर तुंहिंजे अचण खां अॻु में ई वॾो शोर करे रहियूं हुयूं, वॾा मूंसां मुतालबा करे रहियूं, पर तुंहिंजे अचण सां हिननि जो आवाज़ बंदि थी वियो आहे, ख़ौफ़ ज़िदा थी वियूं आहिनि, पर्दो करे वेही रहियूं आहिनि, पंहिंजे चेहरनि खे छुपाए। हज़रत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जी पंहिंजी बि नियाणी उन्हनि में शामिल आहे, बीबी हफ्सा रज़ी अल्लाह अन्हा, जेका हज़रत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जी नियाणी आहे, रसूल जी घरवारी आहे। इन पूरी कायनात जे मोमिननि जी अमर आहे बीबी हफ्सा बिन्ते उमर। तमाम बीवियूं मौजूद आहिनि। हज़रत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमायो उन्हनि खे त ऐं पंहिंजे जान जूं दुश्मन औरतूं, इहो ख़ौफ़ त तव्हांखे अल्लाह जे रसूल खां करणो आहे, हयात अल्लाह जे रसूल खां करणो आहे। अल्लाह जे रसूल खे छो परेशान करे रहियूं आहियो? छाजो मुतालबो करे रहियूं आहियो? चवनि थियूं उमर अल्लाह जा रसूल त रहमतुल लिल आलमीन आहिनि, शफीक आहिनि, असांखे ख़ौफ़ न आहे, पाण एतिरो चिड़ न कंदा, कावड़ न कंदा, पर उमर तूं गुस्से वारो शख़्स आहीं, तोखां असांखे ख़ौफ़ थो थिए। उन वक़्तु अल्लाह जे रसूल फरमायो उमर अल्लाह जो कसम आहे, जेकॾहिं जंहिं रस्ते ते तूं वञी उन रस्ते ते अगरि शैतान जी तोसां मुलाक़ात थी वञे न, शैतान तोखां भॼी रस्तो मटाए वञे। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु बिशारत। हदीस सही बुखारी। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन हिते ख्वाब बयान कयो आहे, हुन जो ताबीर बयान कया।
पर फरमायूं बैनान नाइमुन शरीफ तो यानी लबन हत्ता अंजुर इला रिजी यजरी फी ज़ुफुरी। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो आऊं सुतो पयो आया मुखे खीर दिनो वयो खीर पियारियो वयो अल्लाह जे तरफा ऐ प्यारा पैगंबर इन खीर के पियो जडी मल मु खीर पीतो आ वो थाम खीर जो मुझे हथ में आ एतरो त ढव सा खीर पियारियो वयो आ जो मुझे नाखुनन मा मुझे नुहन मा ये महसूस जो ते हाणे खीर निकली न वने मु खीर पियण बंद कयो आ पर वो खीर प्याले में मौजूद आ भर में उमर बीठो हुयो वो खीर मुंह के प्यारे छड़ियो वो खीर मुंह उमर के प्यारे छड़ियो। हदीस सही बुखारी हदीस नंबर 3681। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जो मतलब छाए तवा जो बचल खीर उमर पीतो आ पान फरमाए इन जो मतलब आहे उमर के इल्म अता कयो वियो आ इल्म अदा कयो वियो उमर के। हाफिज इब्न हजर अस्कलानी रहमहुल्लाह शरह बुखारी फतहुल बारी जे अंदर लिखन था यकीनन ही उहो इल्म उमर के मिलियला अल्लाह जे तरफा प्यारे पैगंबर जे तरफा। ता मशहूर हदीस मोदिया खास खुतबा बयान कंदा आहिनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो आऊं इल्म जो घर आया इन जो दरवाजो अली आ। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इल्म उमर के भी प्यारे हुआ अल्लाह जे रसूल पंहिंजो बचिल खीर उमर के प्यारे हो पर फरमायूं इहो मतलब त उमर के इल्म अता कयो वियो आ। हाफिज इब्न हजर अस्कलानी रहमहुल्लाह फरमाइंदा उमर के वो इल्म मिली वयो कायनात जे अंदर कहीं बेड़ी सियासत पाकीज़ा सियासत न कया कायनात जे अंदर तवा ॾिसो त मिसाल ॾिना वेंदा आहिनि जे कॾहिं अदलो इंसाफ तव्हां खे करणो आहे उमर जहिड़ो अदल करे ॾेखारियो उमर जहिड़ो यतीम ने गरीब ने बेवा औरतुनि जो जेको ख्याल करे ॾेखारियो उमर जहिड़ो रिआया जो ख्याल करे ॾेखारियो। ये मिसाल छो ॾिना वेंदा आहिनि त उमर उन पंहिंजे इल्म जे मुताबिक़ उहे फ़ैसला कया हा। उहा पंहिंजी खिलाफत जो दौर उमर जो उहो दौर हुयो या अल्लाह जे तरफा हिकु ॾात ॾिनल हुई अल्लाह जे तरफा हिकु इल्म ॾिनल हुयो जंहिंजे ज़रिए सैयदना उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु कई फ़ैसला कया हा। उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जा मशवरा जेके मशवरा वठण वारा बि हुआ उहे खास मशवरा हज़रत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु खां वठंदा हा पर जे कॾहिं कंहिं मशवरे ते अमल न कयो उहो सदाई पछताईंदो हो त खास उमर जे मशवरे ते अमल बि कया हा ऐं उनखे क़बूल कया हा इन में मुंहिंजे लाइ भलाई हुजे हा छो त अल्लाह ताला उनखे उहो अकुल ऐं उहो फ़हम ऐं उहो इल्म अता कयो हो। हज़रत मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह तआला अन्हु के नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन यमन ॾांहुं मोकिलियो हो मशहूर हदीस आहे। हज़रत मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह तआला अन्हु उन वक्त जॾहिं मदीने में हा तमाम परेशान हा रोजगारी कान हुई गुरबत हुई मिस्कीनी आ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां इज़हार कई पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुआज़ तू वञ यमन तू यमन वञ उते वञी दीन जो पैगाम पे पहुंचा माण्हुनि खे क़ुरान करीम जी तालीम ॾे ऐं अल्लाह ताला तोखे उते वॾा वसाइल ॾेई छॾींदो ऐं तुंहिंजे हिन गुरबत वारी परेशानी बि ख़तम थी वेंदी। हज़रत मुआज़ बिन जबल रज़ियल्लाहु अन्हु विया जेॾी महिल वापसि मोटिया हा त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन वफ़ात करे चुका हा हिन दुनिया में न रहिया ऐं उन वक्त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु जो इब्तिदाई दौर खिलाफत जो हज़रत मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह तआला अन्हु
यमन मां जॾहिं महिल आया तमाम घणो कुझु माल ठाहे आया हुआ सारा वसाइल अल्लाह रब्बुल आलमीन उनके उते ॾेई छॾिया जेके मदीने जे अंदर पहिरीं गुरबत में गुज़ारींदा पर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे वफ़ात खां बाद में जेॾी महिल पहुता आहिनि खलीफतुल मुस्लिमीन सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु उन वक़्त सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु वञनि था अमीरुल मोमिनीन वटि ऐं अमीरुल मोमिनीन अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु मुझो मशवरो इहो आहे त मुआज़ खे घुरायो चओ मुआज़ जे करे जेको तुंहिंजे ज़रूरत जो माल आहे उहो पाण वटि रख तुंहिंजे लाइ बाक़ी जेको इज़ाफ़ी आहे बैतुल माल में जमा करा हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जवाब ॾिनो ऐं उमर आऊं कॾहिं बि न कंदुसि छाजे लाइ छो त अल्लाह जे रसूल मुआज़ बिन जबल के चयो है मुआज़ अॼु तूं हिते परेशान आई यमन में वञ तोखे वसाइल मिलंदा तुंहिंजूं परेशानियूं ख़त्म थी वेंदियूं जॾहिं अल्लाह जे रसूल उन सां वापसी जे माल जो को मुतालबो न रखियो हुयो ऐं उन खां वापसि नथो वठी सघां हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु बार बार सोचीनि पिया किथे मुआज़ बिन जबल के इहो माल हलाक न करे छॾे एॾो ख़ैर ख़्वाह उमर रज़ियल्लाहु अन्हु हर मुस्लमान जो हर सहाबी जो दिल में इहो ख़्याल पियो अचे मुआज़ एतिरो माल ठाहियो अथई किथे इहो बर्बाद तोखे न करे छॾे हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु के अमीरुल मोमिनीन जवाब ॾिनो विया हज़रत मुआज़ बिन जबल वटि घर ऐं मुआज़ तुंहिंजो ख़ैर खाया तूं पंहिंजे ज़रूरत जे मुताबिक़ सामान रख बाक़ी जमा करा बैतुल माल में हज़रत मुआज़ बिन जबल जवाब छा थो ॾे उमर तूं को मुंहिंजो अमीर त कोन्हे ऐं छो ॾियां अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे मोकिलियो हुयो मूं सभु कुझु उतां खां ठाहियो आहे हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु पंहिंजी हुज्जत क़ाइम करे मोटी आयो हाणे हिन जी मर्ज़ी नथो ॾे राति मस गुज़री आहे सुबुह जे टाइम ते मुआज़ बिन जबल रज़ियल्लाहु ताला अन्हु आयो आहे ऐं उमर जल्दी कर मूं सां गॾु हल अमीरुल मोमिनीन वटि छाजे लाइ आऊं हलां तो अमीरुल मोमिनीन वटि सारो माल थो जमा करायां ऐं मुआज़ तो अमीरुल मोमिनीन वटि जवाब ॾेई छॾियो हुयो मूंखे जवाब ॾिनई त तूं को मुंहिंजो अमीर न आहीं ही तोखे राति में छा थी वियो आहे ऐं उमर आऊं तुंहिंजे मशवरे खे क़बूल थो कयां छो त राति जे टाइम ते मूं ख्वाब ॾिठो आहे कल तो मूंखे चयो आहे राति सुतो पियो आहियां अचानक ख्वाब में ॾिसां थो त दरिया जे पाणी में एॾो वॾो पाणी हिकु तूफ़ानी ॿोॾ अची वई आहे उन पाणी में ॿुॾण वारो आहियां केरु बि मूंखे बचाइण वारो कोन्हे ॾिठुमि त उमर तूं आयो आहीं उन पाणी मां तो मूंखे बचाए वरितो आहे उमर कल तूं इहा ॻाल्हि कई आहे मूं इनकार कयो आहे राति मूं इहो ख्वाब ॾिठो आहे इन करे सम्झां थो हिन ख्वाब जो ताबीर इहो ई आहे उमर तूं मुंहिंजो ख़ैर हाणे मूंखे माल नथो खपे हल अमीरुल मोमिनीन वटि जमा करायूं आया गॾिजी मुआज़ बिन जबल रज़ियल्लाहु अन्हु सारी हक़ीक़त ॿुधाई कि हम सारो माल जमा थो कयां कुझु बि न रखंदुसि हज़रत अमीरुल मोमिनीन अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु फरमायो ऐं मुआज़ तूं मूंखे अमीरुल मोमिनीन तस्लीम करी थो हा छो न कि पोइ आऊं अमीर आहियां मुंहिंजी इताअत तो ते लाज़मी आहे इहो सभु माल तो जमा करायो मूं तोखे हदीअ में ॾेई छॾियो वापस नथा वठूं हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु ख़ुशि थिया फरमायो अमीरुल मोमिनीन हाणे मुंहिंजे दिलि तां बि बार घटि थी वियो न त बार बार इहा सोच हुई किथे मुआज़ बिन जबल खे इहो माल बर्बाद न करे छॾे पर जे तव्हां इजाज़त ॾिनी आहे यकीनन ही उहो उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु जेके अल्लाह जे रसूल जे तरफ़ां उहो इल्मु अता कयल आहे जंहिंजे ज़रिए सां जंहिंजे अक़ुल ऐं फ़हम सां जंहिंजी सोच ऐं सम्झ सां माण्हुनि खे बहितरीन मशवरा ॾियण वारो ऐं बहितरीन उन्हनि खे समझाणी ॾियण वारो उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु माण्हुनि जे चेहरनि मां पढ़ी वठंदा ॾिसी वठंदा हिनखे कहिड़ी परेशानी आहे छो परेशान आई हिकु माण्हू जे चेहरे में ॾिसंदव न ख़ुशी जा तासरात बि हूंदा आहिनि त परेशानी ग़म जा तासरात बि नज़र ईंदा आहिनि
उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु के अल्लाह ताला उहा सोच ऐं समझ ॾिनी जो उनजे चेहरे मां समझी वेंदा हा, हिनजे ॻाल्हाइण मां समझी वेंदा हा। इमाम ज़हबी रहमहुल्लाह सियर आलामुन नुबला जे अंदर इन वाक़े खे ज़िक्र कयो आहे। यमन में नबी अलैहिस्सलाम जिनजे वफात का बाद में मुझा साथियो, मुझा प्यारा भाइरो, तव्हां यो लफ्ज़ मुझे जुबान का ॿुधंदा हूंदव त नबी अलैहिस्सलाम जी वफात। मता को साथी दिल में सोचे त अल्लाह जे रसूल साहब जे बारे में वफात जा लफ्ज़ चवण सही कोन्हनि। सही लफ्ज़ है छो त अल्लाह ताला जे कुरान फरमायो आहे ऐं प्यारा पैगंबर इन्नक मय्यितुन व इन्नहुम मय्यितून। असां केतिरा दफ़ा कुरान जी आयत पढ़ंदा आहियूं। अल्लाह फरमाए थो प्यारा पैगंबर तोते बि मौत ईंदो, तोते बि वफ़ात ईंदी। ये दुश्मन चन पिया मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरी वेंदो, वफ़ात करे वेंदो। अल्लाह ताला फरमाए थो प्यारा पैगंबर तोते वफ़ात जो टाइम ईंदो, मौत ईंदो, बाक़ी रहण वारी ज़ात अल्लाह जी ज़ात आहे। बाकी प्यारे पैगंबर जो मौत पाकीज़ा मौत आहे, गुनहगार इंसान वांगुरु न, पाकीज़ा मौत आहे। पर फौतगी त आहे, मौत आहे न। नबी अलैहिस्सलाम जी वफ़ात खां बाद में कई मानू मुर्तद थी विया, केतरा बाहर जा बदू हुआ जिनके अञा दीन इस्लाम जी एतरी ख़बर न हुई, कई मुर्तद थी विया। हिकिड़ो अहिड़ो शख्स हुयो असवद अंसी, मशहूर आहे असवद अंसी, जेको कारे रंग जो असवद न करे नो के चवंदा हुआ। उन नबूवत जी दावा कई अल्लाह जे रसूल खां पोइ कि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी हुआ, वफ़ात करे विया, हाणे उन जगह ते आऊं नबी आहियां, मूंखे खलीफ़ो बनाए विया आहिनि, मूंखे नबूवत ॾेई विया आहिनि। ही कूड़ो कज़ाब हुयो। इहो असांजो ईमान आहे, यकीन आहे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आखिरी नबी हुआ। इन खां बाद में नबूवत जो दरवाज़ो बंदि थी वियो, क़यामत ताईं हाणे को नबी नहीं। उन वक्त असवद अंसी कुछ मानू पंहिंजा ठाहे वरिता, पर वक्त जो एक तमाम इमाम हो, ताबैया, हक चवण वारो आहे। मानू खास करे उन जूं ॻाल्हियूं ॿुधंदा हुआ, उन खां नसीहतूं वठंदा हुया। अबू मुस्लिम खौलानी रहमहुल्लाह, अबू मुस्लिम खौलानी उन इनकार कयो, कज़ाब कूड़ो आहे, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आखिरी नबी आहे। मानू जो जेस ताईं अबू मुस्लिम खौलानी के खत्म न कंदो या उन का इकरार न कराइंदो, तेस ताईं तमाम मशहूर नबी न था थी सगो। उन असवद अंसी छा कयो, हजरत अबू मुस्लिम खौलानी रहमहुल्लाह के घुराई, उनके घुराई जी मुझे इकरार कर नबूवत जो। उन जवाब ॾिनो, मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातम नबी अलैहिस्सलाम आखिरी नबी है, तू नबी न तो थी सगी। चवे तुझे करे तो मुझे नबूवत जो इकरार न कयो, ऐ अबू मुस्लिम आओ तो के जिंदा बाह में जलाईंदस। याद रखदाऊं बाह जो वाराया ऐलान कई जल्दी काठियूं घर कयूं वञन, काठियूं जमा थी वयूं, तमाम वरी बाह बारी वैया। ऐ अबू मुस्लिम जे करे मुझे नबूवत जो इनकार कई तेन बाह में तो के जलायो मिलो। अबू मुस्लिम खौलानी रहमहुल्लाह बाह में वञण कबूल कयो, लेकिन पूरे जी नबूवत जी के नबूवत जो इकरार न कई। तू कज़ाब आई, तू दज्जाल आई, तू कूड़ो आई, करे नबी न तो थी सगी। मुझी जान तक पाए में वञी सके थी, जान तो सड़ी सके थी, लेकिन आऊं कदे भी गद्दारी न कंदुसि। आऊं नबूवत मोहम्मद रसूलुल्लाह जी नबूवत जो इनकार ही न थींदुसि। उन वक्त बाय के दो त मच मारियो वयो आ, जो अबू मुस्लिम के जिंदा वठी करे जो वेझो बि न वञी सघन पया। पर एक अबू मुस्लिम खौलानी के बाह में उछलायो वियो। ही अल्लाह जी कुदरत आ त बाह में जीअं अबू मुस्लिम सामी वई, बाह विसामी वई। अल्लाह ताला जी मर्जी आ, जेॾी महिल हुकुम करे बाह के बाह विसामी वई, को कुछ अबू मुस्लिम खौलानी रहमहुल्लाह के कुछ भी न थियो। ये हूंदा न अल्लाह जा वली नेको का।
मानू चवंदा आहिनि आली हदीस काइल नाहिन अल्लाह जे वलियुनि जा वलायत जा करामत जा असां काइल आहियूं। करामतूं अल्लाह जे वलियनि जूं आहिनि पर पंहिंजी मर्ज़ी सां नाहिनि। अल्लाह ताला जॾहिं चाहे पंहिंजे वली पंहिंजे दोस्त जी मदद करे, अल्लाह ताला जॾहिं चाहे नेकोकार बाने जी का अहिड़ी शइ ज़ाहिर करे जेका उनखे बि ख़बर न हूंदी आहे त मुंहिंजे लाइ छा थियणो आहे, इहा हूंदी आहे करामत। ऐं जेको इकरार करे ऐलान करे चवे अचो आउं तव्हांखे करामत ॿुधायां, अचो मुंहिंजो पीर मुर्शिद तव्हांखे करामत ॾेखारे, पोइ माण्हुनि खे जमा करे करामत न, इहो पहिरें नंबर जो साहिर जादूगर कज़ाब आहे। कॾहिं बि अल्लाह जो वली पंहिंजी मर्ज़ी सां का बि अहिड़ी का शइ नथो ॾेखारे सघे। करामत उहा जेका अल्लाह जे तरफ़ां अचानक अल्लाह ताला उनखे ज़ाहिर करे। सिर्फ समझण जी ॻाल्हि आहे। असां अल्लाह जा जेके बि हक़ीक़ी नेकोकार बाना आहिनि उनजे करामत जा क़ाइल आहियूं, पर इहे क़ाइल तो हुननि जी मर्ज़ी न आहे, हुननि जो वस न आहे। अल्लाह ताला जॾहिं चाहे अहिड़ी शइ खे ज़ाहिर करे। हज़रत अबू मुस्लिम खौलानी रहमहुल्लाह जेला अल्लाह ताला हुकुम फरमायो आहे बायत विसामी वैया। माण्हू चवण लॻा ऐं असवद अंसी जे कॾहिं हिनखे ख़तम न कई, हाणे तुंहिंजे मरण खां थी वॾो थी वियो आहे, पर जेकॾहिं हिनखे जलावतन न कई यमन मां न कढी त ही सारा माण्हू तोखां फिरी वेंदा। अबू मुस्लिम जा अॻ में बि क़ाइल आहिनि हुनजे इल्म जा, हुनजे तक़वा जा, हुनजे परहेज़गारी जा, हुनजे इस्तिक़ामत जा। ही वधीक माण्हू क़ाइल थी वेंदा कि अबू मुस्लिम जल्दी कर, हाणे तोखे असां मारियूं त नथा, तोखे जलावतन थियणो आहे, यमन छॾणो आहे। अबू मुस्लिम खौलानी फरमायो त ठीकु आहे, आउं तव्हांजो इलाइक़ो छॾण जे लाइ तयार आहियां। पंहिंजी सवारी खे तयार करे ऐं पंहिंजे सफ़र जो सामान खणी उन सवारी ते सवार थिया, सिधो मदीने जे तरफ़ रुख कयूं। जेॾी महिल मदीने में मुसाफ़िर थी करे पहुता आहिनि, मस्जिद नबवी जे अॻियां पहिरीं नज़र सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला जी पई आहे हिन मुसाफ़िर ते। सफ़र तां आयल दज़ाए मिटिया जिस्मम खे लॻल, सुञाणनि नथा ॾेई केरा। हर मुसाफ़िर किथां आयो ई कहिड़ी जी यमन खां आयो आहियां। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला ने फरमायो असां ताईं ख़बर पहुती आहे यमन में कूड़े असवद अंसी नबूवत जी दावा कई आहे, पर उनजे इनकार ते हिकिड़ो अहिड़ो अल्लाह जो बानू आहे जंहिंखे बाहि में जलायो वियो पर बाहि विसामी वई। उहो तव्हांजी यमन में केरु आहे? अबू मुस्लिम खौलानी ॾिसो अल्लाह जा नेक बाना कॾहिं बि फ़ख्र न कंदा, तकबुर न कंदा, पंहिंजो पाण खे करामतूं पंहिंजूं बयान न कंदा, न पाण खे वली तस्लीम समझंदा। उन वक़्तु जवाब में छा थो चवे अबू मुस्लिम? चवे थो हा हा वो आहे अब्दुल्ला बिन सऊद। अब्दुल्ला अल्लाह जो बानू, कपड़े जो फर्ज़न कपड़ो धार जिस्म ते पातल आहे, नालो अहिड़ो वरितई न कूड़ हुजे न को पंहिंजी ॻाल्हि पियो करे न को आऊं आहियां। हा वो अब्दुल्ला बिन सऊद आहे। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे चेहरे में ॾिठो, चयां तोखे अल्लाह जी ज़ात जो कसम थो ॾियां सच ॻाल्हि त तूं त नहीं। हज़रत अबू मुस्लिम चवे थो त जेकॾहिं तो मूंखे अल्लाह जी ज़ात जो कसम ॾिनो आहे त पोइ आऊं ई अल्लाह जो बानू आहियां। उन वक़्तु उमर रज़ी अल्लाह ताला चंबड़ी पियो उनखे पंहिंजे सीने सां मिलाए भाकर पाए रोहंदो रहियो, अखियुनि मां लुड़क जारी आहे। वठी आयो अमीरुल मोमिनीन सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला वटि माण्हू जमा थी विया। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला फरमायो अमीरुल मोमिनीन उहो माण्हू मूं तव्हां वटि जो तव्हांखे तो ख़बर आहे अल्लाह ताला इन काइनात जे अंदर इब्राहिम खलीलुल्लाह के बाग खां बचायो हो। अल्लाह ताला बाग के हुकुम फरमायो या नारू कूनी बरदम व सलामन अला इब्राहिम, ऐ बाग तदी थी वञ इब्राहिम ते। उन खां पोइ इन काइनात जे अंदर मोहम्मद रसूलुल्लाह जे उम्मत में ही शख्स आहे जंहिंखे अल्लाह ताला बाग खां बचायो आहे।
सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु माण्हुनि जे चेहरे खे ॾिसी उन जूं ॻाल्हियूं ॿुधी एतिरो सम्झंदा हा जो उनखे फरमायो यकीनन तूं ॿुधा कसम थो तोखे ॾियां ॿुधा तूं त कोन्हे पोइ उन इक़रार कयो मुंहिंजा मुस्लमान भाइरो उहो उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु चौथी बिशारत हदीस सही बुखारी हदीस नंबर 3676 सही बुखारी में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो पाण फरमायो बैनमा अना अबू बकर व उमर फअखज़ अबू बकर दलवा फनज़अ ज़नूबन औ ज़नूबैन नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो आऊं सुतो पयो आहियां ख्वाब ॾेखारियो वियो खूह पेश कयो वियो आऊं ॾोढ पाणी जो खूह में विझी करे पाणी कढण जे लाइ कोशिश करे रहियो आहे केर अल्लाह जा रसूल फरमायो आऊं पाणी तो खूह मां कढां अबू बकर आयो उमर बयान भई अबू बकर मुखा डोल वरतो अल्लाह जा रसूल पानी खूह मां आऊं तो कढां हिकड़ो डोल या ब डोल कढी पर कमजोरी सां वो पानी ॿाहिरि कढी उमर चयो अल्लाह जा रसूल मूंखे डोल ॾियो जेॾी महिल उमर वो पानी जी मस्कीदा पानी जो डोल खूह में उछलायो आहे त पानी जे लाइ उहो पानी सां त भरिजी वियो पर वधंदो वियो तमामु वज़न वारो थी वियो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पर वॾी कुवत ऐं ताक़त सां उमर वो पानी जो डोल ॿाहिरि कढियो आहे फलम्मा रअबकरिय मिनन्नास अल्लाह जे रसूल फरमायो अल्लाह जो कसम अहिड़ो अबकरी अहिड़ो पहलवान अहिड़ो दिलेर अहिड़ी ताक़त वारो अबकरी माना सरदार मूं न ॾिठो आहे जेको उमर खां वधीक हुजे अहिड़ी ताक़त में उहो डोल पाणी जो कढी जो पाणी जे हिकिड़े डोल मां तमाम माण्हुनि पाणी पीतो ढव बि कयूं ऐं पंहिंजे जानवरनि ऐं उठनि खे बि पीआरियो उठनि बि ढव कयो उन पाणीअ मां माण्हू बि पी विया हिकिड़ो डोल उमर जे हथ में अची वियो अबकरी जो लक़ब अल्लाह जे रसूल जे तरफ़ां मिलियो आहे पहलवान ताक़त वारो सरदार उमर जहिड़ो मूं न ॾिठो अल्लाह जे रसूल इहा बिशारत ॾिनी आहे जानवर भी उन पानी पी लिया उठ जो पानी पीअण को घट कोन्हे ॾाढो मोहम्मद बुगी हुते वेठो उनखे ख़बर हुजे उठ पानी केतिरो थो पीए वधीक उनखे मालूम आहे उठ तकरीबन पाण त ढव कंदो आहे पर 3 ॾींहंनि जो पानी जमा बि करे रखंदो आहे पेट जे अंदरि अल्लाह ताला जो सिस्टम ठाहियो आहे उनजो जेकॾहिं 3 ॾींहं उठ खे पानी न ॾिजे त उनखे परवाह कान्हे का नबी अलैहिस्सलातु वस्सलाम या बिशारत उमर के ॾिनी उमर के अल्लाह ताला वो कुव्वत ऐं ताक़त ॾिनी आहे यकीनन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी अल्लाह जे रसूल जी पेशन गोई अल्लाह जे रसूल जो इहो अबकरी जो लक़ब मिलियल पहलवान दिले ज़ाहिर करे ॾेखारियो उहो उमर जंहिंजे दौरे खिलाफत में मानू सुख जा साह खन था गुरबत खत्म पई थे ओ अमीरुल मोमिनीन उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु तारीख तबरी में ही वाक़ियो अल कामिल फी तारीख में हजरत उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह अन्हु जो खादिम हुयो असलम नाले उनका ही रिवायत सैयदना अमीरुल मोमिनीन उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु रात जे टाइम ते आराम न कंदा रात जे टाइम ते पंहिंजी रिआया पंहिंजी क़ौम जी ख़बर वठण जे लाइ मतां को बुखायल न हुजे मतां को उञायल न हुजे मतां को मासूम ॿार का तकलीफ़ में न हुजे हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु रात जे टाइम ते गश्त करण जे लाइ निकिरंदा हज़रत असलम फरमाए थो आऊं गॾु आहियां अमीरुल मोमिनीन सां किथे हलिया आहिनि
मदीनतुल मुनव्वरा का रात जो पंध कंदे कंदे माण्हुनि जी ख़बर वठंदे वठंदे 3 मील परे 3 मीलन जो पंध करे पहुता परे का बाहि नज़र आई अमीर मोमिनीन चवण लॻो असलम ऐं सम्झां थो न बाहि वारी जॻह ते को काफ़िलो रहियल आहे को मुसाफ़िर रहियल हलूं त हिननि खां ख़बरचार हली वठूं मथां इहे परेशान न हुजनि जेॾी महिल आया त हिकिड़ी औरत आहे हिकिड़ी माउ आहे पंहिंजे बचड़नि खे बाहि जे चौधारी विहारियो वेठी आहे उन बाहि ते हिकिड़ो देगिड़ो पियो आहे पाणीअ जो का शइ कान्हे का सिर्फ़ ठंडो पाणी पाणी उहो टहिकी रहियो आहे बाहि ॿरी रही आहे हज़रत अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु दरवाज़े ते बीह चवनि था ऐं औरत अंदरि अचण जी इजाज़त आहे उहा औरत जवाब छा थी ॾे चवे थी जेकॾहिं ख़ैर सां थो अची दिलि में ख़ैर खणी थो अची त भले अच पर जेकॾहिं को शर आहे तुंहिंजे दिलि में पोइ न अचिजां सुञाती कोन त केरु आहे मुसाफ़िर औरत कई काफिला गुजरन पिया सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु वञी चवे थो ॾे ख़बर रात अधु थी चुकी आहे बाहि बि भरी रही आहे परे खां ॾिसां पियो हीउ बि देगिड़ो बि बाहि ते पियो आहे इन में आहे छा ॿार आहिनि उहे रोअनि पिया रोअंदे रोअंदे उन्हनि खे निंड जा झूठा थी वञनि था वरी जागनि था रोअनि पिया इहो मंज़र तां परे खां ॾिसी रहियो आहियां ऐं औरत जो मक़सदु छा आहे चवे थी त हिन देगिड़े जे अंदरि का बि शइ कान्हे सिर्फ़ु पाणी आहे और मिस्कीन गरीब आया काब मोट शे ना जो उनके खादो तैयार करे दिया सिर्फ इन्हनि जे दिल जो ही जेड़ा दिल जे डड जेड़ा ठंडे पानी के बरकाए रही आया छाती चवे रोई चवे थी ख़बर पवंदी असांजी क़यामत जे ॾींहुं जेको वक़्त जो हुकुमरान उमर आहे जो असांजी अहिड़ी हालत गुरबत में आहे हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु दिलि में चवे थो मूं चयो उमर तूं त बर्बाद थी वेंदे तूं त हलाक थी वेंदे पर जवाब छा था ॾियनि ऐं औरत उमर ते अल्लाह रहम करे उनखे कहिड़ी ख़बर तव्हां त मुसाफ़िर आहियो परे रहण वारा औरत जवाब छा थी ॾे वक़्त जो हुकुमरान आहे ऐं पंहिंजी रिआया खां बेखबर ईअं नथो थी सघे हिकिड़ो वक़्त जो वज़ीर आज़म हुजे सदर हुजे हुकुमरान हुजे ऐं क़ौम बुख में तड़पी रही आहे ऐं क़ौम जे लाइ महांगाई जो अज़ाब हुजे ऐं वक़्त जे हाकिम खे ख़बर न हुजे हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे ग़ुलाम असलम ॾे इशारो कयो त हाणे वेही नथो सघां जल्दी कर उथूं उथी आलिया केॾा वरी 3 मील पंध करे वापसि आया आहिनि पंहिंजे घर अचनि था उतां खां तमामु वॾी बोरी पाणी राशन जी बोरी भरीनि था उनमें अटो आहे ॿियो राशन बि एतिरो जो खणी बि न सघनि ग़ुलाम खे चवनि था त मूंखे खणा ग़ुलाम खे चवनि था मूंखे खणा जेॾी महिल ग़ुलाम चवे थो त अमीरुल मोमिनीन आउं पाण थो खणा हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जवाब छा ॾिना तवज्जो कयो कुछ साथी आहिनि पंहिंजे कमकार सां ईंदा वेंदा पिया तव्हां तवज्जो हेॾा कयो मुंहिंजा मुस्लमान भाइरो ही रोज़ानो जलसा ही प्रोग्राम न आहिनि ये अल्लाह रबाना जिनके अल्लाह ताला जज़ाए खैर दे एॾो वॾो ख़र्च कयो अथनि असां रुॻो कलाक बि सियारे जी राति आहे एतिरो टाइम बि न थियो आहे असां सॼी राति जाॻूं पिया पर जेॾी महिल दीन जी का मजलिस आहे असांखे उथण वेहण असांजो शुरू थी वेंदो आहे बेचैन थी वेंदा आहियूं सुकून न मिलंदो आहे मुसलमान हुजे क़ुरान ॿुधे अल्लाह जो रसूल जो फरमान ॿुधे हुनखे सुकून न मिले ईअं त नथो थी सघे एॾा तवज्जो कयो सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो त या बोरी मूंखे खणा यकीन कयो मुंहिंजी पंहिंजी तबियत काफ़ी ॾींहं थिया तबियत सही न आहे बुखार जी वजह सां मैदे जी वजह सां ज़ुबान ते तकलीफ़ थी उन करे ज़ख़म थियो जंहिंजे करे ॻाल्हाइण बि कोन थिए निकितो पर अल्लाह ताला जी तौफ़ीक़ आहे जो अॼु तव्हांजे साम्हूं वेठो आहियां कल्ह मूंखे ज़्यादा तकलीफ़ हुई लेकिन अल्लाह रब्बुल आलमीन रहम फरमायो आहे तव्हांजूं दुआऊं बि आहिनि जंहिंजे करे अल्हम्दुलिल्लाह बयानु कयां पियो एतिरो वक़्तु मूंखां बयानु नथो थी सघे पर थोरो तवज्जो हेॾा कयो आऊं थो खणां थी क़यामत जे ॾींहं जो बार तूं मुंहिंजो खणंदे क़यामत जे ॾींहं जो बार तूं खणी सघंदे मुंहिंजो जो मूंखे हितां थो थी त आऊं थो खणा वक़्त जो बादशाह वक़्त जो ख़लीफ़ो अमीरुल मोमिनीन
वह बोरी पंहिंजे कुल्हनि ते खणी एॾो सफ़र करे अचंदा हुआ औरत उहे ई ॿार उहा ई ॿार उहो ई पाणी आहे। हज़रत अमीरुल मोमिनीन जल्दी जल्दी छा था कनि उन औरत के चवनि था त आऊं तो खाधो तयार करे वठां बाहि तो ॿारियां इहो अटो जेको हिन में लूण मिला ऐं इहो जल्दी तयार करदा आऊं खाधो तयार कयां। हे मासूम सगीर सुम्हनि था पर बुख हिननि खे सुम्हण नथी ॾे रोअंदा रहिया। हज़रत असलम फरमाए थो संदन गुलाम अल्लाह जो कसम अमीरुल मोमिनीन जे ॾाढ़ी मुबारक मां दूं निकिरी रहियो जो बाहि पे ॿारियूं खाधो तयार कयो उनके खाधो खारायूं औरत खुश थी ॿार खुश थी सुम्हनि था ऐं खलीफ़तुल मुस्लिमीन उतां खां निकिरी था वञनि। उहा औरत खुश थी छा थी चवे काश तुंहिंजी उम्र जी जॻह ते तूं अमीरुल मोमिनीन हुजी हा तूं खलीफ़तुल मुस्लिमीन हुजी हा त असां केतिरो न ख़ुशि थियूं हा। हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु फरमायो ऐं औरत दुआ कजां जॾहिं तूं न अमीरुल मोमिनीन वटि ईंदी आहे उम्र जी जॻह ते हिनखे ई ॾिसंदी पाण ई उमर हो उन वक्त हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु हज़रत असलम फरमाईंदा ॿाहिरि निकिता अञा वञण जी ॻाल्हि कान्हे वेही रहिया ऐं अमीरुल मोमिनीन हाणे त वापसि हलंदासीं जी न जंहिं हालत में उन्हनि खे मूं रोअंदे ॾिठो आहे मूंखे सुकून नथो मिले हाणे खिलंदे खिलंदे जेॾीमहिल हिननि खे निंड अची वेंदी पोइ हलंदासीं। उहे सुम्ही रहिया उहो अमीरुल मोमिनीन उतां खां निकिरनि था उहो अमीरुल मोमिनीन आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उमर उहो ॾोल पाणी जो ॿाहिरि कढियो आहे जंहिं मां आम माण्हू त ढव पिया कनि पर उन्हनि जा जानवर बि खाइनि पिया तॾहिं फरमाईंदा पीअनि पिया पाणी खे। हज़रत उमर फरमाईंदा हुआ त मुंहिंजे खिलाफ़त में अगरि जेकॾहिं दरिया जे किनारे ते कुतो बुख जी हालत में मरी वियो इहा बि उमर खां पुछा थींदी उमर ही जानवर तो बुख जी हालत में तुझे खिलाफ में छा लांबो इला तादाद माण्हू बुख में खुदकशी पिया कनि मरनि पिया पर हुक्मराननि खे का परवाही कान्हे वक्त जा उहे खलीफ़ा जेकॾहिं क़ुरान ऐं सुन्नत जे मुताबिक़ असांजो निज़ाम हुजे यकीनन इहे भलायूं असां पंहिंजी अखियुनि सां ॾिसूं पर क़ुरान ऐं सुन्नत जे मुताबिक़ उहे कानून ई न पेश कंदा न आणींदा यकीनन। हाफिज़ इब्न कसीर ॿियो मिसाल फरमाइंदा हिकिड़ो काफ़िलो आयो आहे ताजिरनि जो काफ़िलो अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु जे खिलाफ़त में मदीनतुल मुनव्वरा जे अंदर उन्हनि ताजिरनि जो काफ़िलो मदीने जी मशहूर ईदगाह में अची रहियो आहे। उन ईदगाह जे अंदर वो काफ़िलो रात जो टाइम आहे अमीरुल मोमिनीन सैयदना अब्दुर्रहमान बिन औफ रज़ी अल्लाह तआला अन्हु खे चवनि था अब्दुर्रहमान अॼु राति इन काफ़िले ते परो ॾियणो आहे छो त ताजिरनि तिजारत जो पैसो बि हूंदो सामान बि हूंदो उन करे मुंहिंजे लाइ लाज़मी आहे त हू आराम कनि ऐं हिननि जी चौकीदारी कयां। ऐं अब्दुर्रहमान बिन औफ मुंहिंजो साथ ॾींदे केरु थो चवे वक्त जो खलीफ़ो अमीरुल मोमिनीन जे माण्हुनि खे चविया वञो वञी पारो ॾियो त माण्हू त सभु फौरन चवण कनि हा पाण था पारे था वञनि। अब्दुर्रहमान बिन औफ रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए थो ऐं अमीरुल मोमिनीन छो न आऊं तव्हां सां गॾु हूंदुसि पाण पारे जे लाइ वञनि था हू राति जो ताजिरनि जो काफ़िलो आराम में आहे पर उन्हनि में बि हिकिड़ी औरत आहे जंहिंजो नंढड़ो ॿार रोई रहियो आहे तमामु घणो रोई रहियो आहे। हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था अमीरुल मोमिनीन चवे थो कुझु वक़्तु आऊं निमाज़ पढ़ां त तूं पारो ॾे वरी तूं निमाज़ पढ़ंदे त आऊं पारो ॾींदुसि उन वक़्तु ईअं असां पारो ॾेई रहिया आहियूं पर अमीरुल मोमिनीन निमाज़ पढ़ी वंदो थियो नंढे ॿार मासूम खञ पिया ॿार आहे उनजो रोअण ख़तमु न थियो आहे पाण वञनि था उन काफ़िले जे अंदरि उन औरत खे चवंदा औरत छा थियो आहे हिन ॿार खे रोई रहियो आहे छाजे लाइ चुप नथो करे उन औरत ने ॿार खे उन वक़्तु त मात कराए छॾी आहे वरी अमीरुल मोमिनीन मोटी आया वरी निमाज़ पढ़ियो वरी बि ॿार जूं दाऊं ॿियो दफ़ो विया उन वक़्तु जेको थोरो झिड़क ॾेई उन औरत खे दरकारी फरमायो त छो नथी ॿुधाई छाजे लाइ ॿार रोई रहियो आहे हिनखे कहिड़ी तकलीफ़ आहे उन वक़्तु औरत छा थी चवे हिन जी मूं थञ छॾाई आहे हिन जो खीर मूं
बंद कयो आहे इन करे अमीरुल मोमिनीन फरमाइंदा इन जी उम्र घणी आहे उम्र न थोड़ा महीना बुधाया अमीरुल मोमिनीन फरमायो न जी अधु उम्र भी कान थी आहे कन्य पिया का खीर छॾाइण जी तो छो तकड़ कई आहे की न करे जो आऊं चवा चाहियां थी त अमीरुल मोमिनीन जेको उम्र आहे उन जो ऐलान कयल आहे त ॿार जेॾी महिल खीर माउ जो छॾे खाइण जहिड़ो थी वञे त उनजो वज़ीफ़ो शुरू थी वेंदो इन करे आऊं पंहिंजे नंढड़े ॿार खे खंज छॾायां पई त हिन जो वज़ीफ़ो शुरू थी वञे उन करे फरमाईंदा फजर जो टाइम थी वियो आहे अमीरुल मोमिनीन नमाज़ फजर पढ़ाई आहे एतिरो त रोअन पिया जो रोअण जे करे क़ुरान जूं आयतूं पढ़ी न पिया सघनि ॿुॾी वञे थो आवाज़ वरी पढ़नि था पर आवाज़ नथो निकिरी सघे जीअं तीअं करे अमीरुल मोमिनीन नमाज़ पूरी कई आहे सलाम फेराइण खां बाद में ऐलान कयूं रोअंदे फरमायूं ऐं उमर तूं त बर्बाद थी वेंदे उमर तूं हलाक थी वेंदे केतिरा हज़ारे ॿार अहिड़ियुनि माइरुनि मारे छॾिया हूंदा जेके बुख जी हालत में इन पंहिंजे वज़ीफ़े जी लालच में इन करे जाऊं उमर अमीरुल मोमिनीन हुअण जे नाते सां ऐलान थो कयां हाणे खां पोइ जॾहिं ॿार माउ जे पेट मां पैदा थींदो पैदा थियण सां ई उनजो वज़ीफ़ो शुरू हूंदो इहो ऐलान करे छॾियो ईअं न थिए जो इन खां बाद में औरतूं इन वज़ीफ़े जी लालच में अची ऐं किथे पंहिंजे ॿारनि खे बुख जी हालत में न मारे छॾी केतिरो ख़्याल हो मासूम ॿारनि जो माउ जी खंज माउ जो खीर अल्लाह ताला 2 सालनि ताईं रखियो आहे ॿार जे हिन वक्त ज्यादा में ज्यादा जुल्म तव्हां ॾिसो जानवरनि जे मथां केतिरो जुल्म आहे ख़ासि करे जेके वारे वारा आहिनि इल्ला माशाअल्लाह अल्लाह ताला जिन जे दिलनि में रहम पैदा कयो आहे जेके सम्झनि था त माउ हूंदी आहे बच्चो हूंदो आहे उन्हनि जे दिलनि में रहम थींदो बाक़ी ज़ालिमनि जे दिलनि में रहम न हूंदो आहे खीर जी लालच में अची मासूम उन्हनि जा बचड़ा उन खां टोड़े खपाइनि था क़यामत जे ॾींहुं ज़ालिमनि सां वॾो हिसाब थींदो अल्लाह ताला जेको भले उहो बच्चो जानवर जो छो न हुजे अल्लाह ताला उनजी मुद्दत रखी आहे यकीनन सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी नज़र हर तरफ हूंदी मासूम ॿारनि जो ख्याल रखण वारा हत्ता के एतिरे कर सही बुखारी में रिवायत आहे सही बुखारी जी हदीस अमीरुल मोमिनीन सैयदना उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु मदीने में के ॾींहुं बाज़ार में निकिता हज़रत असलम फरमाइंदा उनजा गुलाम आहिनि फरमाइंदा अमीरुल मोमिनीन सां गॾु आया हिकिड़ी बुखायल नौजवान औरत आहे बुख जी हालत में आ पर पंहिंजी परवाह कान अथसि यतीम बच्चनि जी परवाह कंदे नौजवानी में ॿाहिरि रस्ते में आ बाज़ार में आ अमीरुल मोमिनीन खे ॾिठई करीब आई आहे चवे थी त तव्हां अमीरुल मोमिनीन आहियो पर आऊं बुखायल औरत आहियां ऐं उहा औरत आहियां मुंहिंजा मासूम ॿार आहिनि मुंहिंजो घर वारो फौत थी वञे प्यारिया वो जानवर खीर वारो बि न आहे जो उन्हनि जी बुख ख़तम थी वञे हत्ता के आऊं निकिती आहियां बाज़ार में त को बकरीअ जो हिकिड़ो खुर मिली वञे उनखे पाणी में विझी करे टसकाए ॿारनि खे ॾियां उहो बि मूंखे मिली न रहियो आहे आऊं ख़फ़ाफ़ बिन ऐमा ग़फ़ारी जी धीउ आहियां हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु गुलाम चवे थो उन औरत जेसिताईं ॻाल्हायो पिए उन वक़्त ताईं अमीरुल मोमिनीन परेशानी जे आलम में हा हिकिड़ो कदम वक़्तु न कयूं त हिकिड़ी आम औरत आहे एतिरो वक़्तु आऊं बीही वञा न बीही रहिया जेॾी महिल हुन चयो आऊं ख़फ़ाफ़ बिन ऐमा ग़फ़ारी जी धीउ आहियां उन वक़्तु अमीरुल मोमिनीन जे ज़ुबान मां इहे अल्फाज़ निकिता मरहबा आऊं ख़ुशि मरहबा चवंदुसि ख़फ़ाफ़ बिन ऐमा जी न्याणी खे ही त करीबी असांजे सां रिश्तेदारी जे लिहाज़ सां असांजे ख़ानदान जे करीब आहिनि पर ही ख़फ़ाफ़ बिन ऐमा ग़फ़ारी उहा ख़ुदि न्याणी चवे थी अमीरुल मोमिनीन मुंहिंजो वालिद रसूल जो उहो प्यारो सहाबी हो जो मकामे उहदे भी हमें वो गॾु हुयो अमीरुल मोमिनीन फरमाइंदा तू भी आऊं अचां थो
असलम फरमाए तो अमीरुल मोमिनीन व्या जल्दी जल्दी ताकतवर उठ छोड़ीन था पो उन उठते जेतरो कई ताकत जो सामान खणी सके वो सामान लदियऊं वो उठ सामान जो खणी आया उन औरत के फरमायो तू हल घर पहुंचाया तो वो उन जे घर वञन था वो लदियल सामान राशन जो उठाए वो उते था पहुंचाए उन वक्त चवन था त इंशाअल्लाह अल्लाह ताला चयो त बियो दफो तुझे चवण का सवाइ तुझो इंतजाम कयो वींदो मानू दिसन पया अमीरुल मोमिनीन के केड़ो लाचार आहे इन औरत जो हिकड़ी आम औरत आहे के न खैरात दरहम दीनार ॾेई छॾिया हिकड़े माण्हू चयो अमीरुल मोमिनीन तव्हां एॾी वॾी तकलीफ़ कई आहे हीअ आम औरत आहे हिनखे थोरी खैरात ॾेई छॾियो आहे अमीरुल मोमिनीन फरमायो मां तोखे गुम करे तू चवी तो दई आम औरत पर मुझे ला मुसलमान को आम न खासा पर ये औरत कहिड़ी तोखे ख़बर कान्हे इन जो पी खफा बिना मां गफारी ऐं हिन जो भाउ ये उहे रसूल जा सहाबी जो दीन जे इस्लाम जे दुश्मनन पूरे इलाइके के हिनन महसूर बनायो ॿिया सभु मुसलमान बेहंद मसरूफ आहे सिर्फ़ उन कबीले जे लाइ इहो पीउ पुटु हिन जो पीउ हिन जो भाउ अल्लाह जे रसूल जे फरमान जे मुताबिक दुश्मनन के महसूर करे ऐं काबू कयो बि था दुश्मन एतिरो त नेस्तो नाबूद थी विया जो सुबुह जो गनीमत इन्हनि पीउ पुटु जमा कयो सुबुह जे टाइम ते अल्लाह जा रसूल असां में माले गनीमत विराईंदा रहिया असांखे ॾींदा रहिया अॼु उनजी नियाणी बुख जी हालत में उन जा जेके पुट ॾुहटा बुख जी हालत में हुजनि इहो त मूंखां बर्दाश्त कोन थो थिए हिन मां मालूम इहो थियो जेकॾहिं अल्लाह जा नेकबाना जेके शहीद थी वञनि था अल्लाह जे रस्ते में या उलमाए किराम हक़ जा आलिम दीन जो कमु करण वारा के दीन इस्लाम जो कम करण वाला अगर फौत थी वञन तो उन जे खानदान सां बेहतरीन सुलूक सां माण्हू पेश अचे उन्हनि जो ख्याल रखियो वञे उन्हनि जी ज़रूरियात पूरी कई वञे इस्लाम असां इहो सबक थो ॾे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाई उहो उमर आहे जहिड़ो पाणी जो डोल कढियो आहे जंहिंमां तमाम माण्हू ऐं जानवर बि फ़ाइदो हासिल कनि था तलहा बिन उबैदुल्लाह रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था जंहिंखे अल्लाह जे रसूल जन्नत जी बिशारत ॾिनी अशरा मुबशर सहाबा में तलहा फिल जन्नत तलहा बिन उबैदुल्लाह रज़ी अल्लाह ताला फरमाइंदा उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे खिलाफत में रात जे टाइम ते माण्हुनि जे घरनि ॾांहुं वेंदा त मथां को तकलीफ़ में हुजे हिकिड़े ॾींहुं मुंहिंजे दिलि में इहो ख़्यालु आयो अमीरुल मोमिनीन पराए घर में रोज़ानो ॾिसंदो त वञे थो रात जो देर सां घर मां निकिरे थो मूं सोचो त इहा का खामी आहे का ग़लती आहे ऐं ज़ाहिर करे वठां त उमर जी कहिड़ी ग़लती आहे रात जे टाइम ते गैर जे घर में वञण काफ़ी देर ताईं बाद में अचण सुबुह जो टाइम थियो आहे उन घर में आऊं दाख़िल थियसि तवज्जो सां ॿुधो सुबुह जो टाइम था उन जे घर में दाख़िल थियसि ॾिठुमि त केरु बि नाहे सिर्फ़ हिकिड़ी पोड़ी औरत अखियुनि खां नाबीना उमिरि जी वॾी आहे पोड़ी ज़ईफ़ुल उमिरि आहे बिस्तरे ते वेठी आहे मूं चयो आहियां मां तूं केरु आहीं ॿियूं औरतूं घर में आहिनि या न को माण्हू आहे चई न केरु कोन्हे आऊं अकेली आहियां ऐं अखियुनि खां माज़ूर आहियां ऐं पीरासन आहियां पोइ चई त ॾे ख़बर तुंहिंजे ख़िदमत करण वारो केरु आहे चई मूंखे का ख़बर कान्हे का हिकिड़ो माण्हू रात जे टाइम ते ईंदो आहे मूंखे राशन ॾींदो आहे खाधो तयार करे ॾेई वेंदो आहे मुंहिंजे घर जी सफ़ाई वग़ैरह करे वेंदो आहे पोइ इहा बि मूंखे ख़बर न आहे मूंखे नथो ॿुधाए त केरु आहे हज़रत तलहा बिन उबैदुल्लाह फरमाए थो मूं चयो तलहा तुंहिंजे मथां अफ़सोस आहे अहिड़े माण्हू जे ग़लती खे तलाश पे कई त मथां का हिन में ग़लती हुजे मूंखे त का खामी नज़र कान थी अचे मुझो ख्याल मुझो गुमान मुझी सोच छा हुई पर उम्र जो ख्याल छा है कहीं औरत वट वने तो जेका ज़ईफ़ आहे नाबीना उनकी खिदमत करे अचे तो वक्त जो खलीफो वक्त जो हुक्मरान अहिड़ो हुयो जेके एतिरो ख्याल हूंदो आहे कौम जो रिआया जो
एतरे हूंदे बि कॾहिं गुरूर ऐं तकब्बुर न आयो। अॼु असांखे मामूली ड्यूटी मिली वञे, नौकरी मिली वञे, हुकूमत जा नौकर बि थींदा आहियूं त ख़ुशी थींदी आहे, वॾी लय थी वेंदी आहे, वॾो फ़ख्रु थी वेंदो आहे। वक़्त जो ख़लीफ़ो आहे जंहिंजो नालो ॿुधी करे दुश्मन ॾके थो। बग़ैर जंग जे बैतुल मुक़द्दस ते क़ाबिज़ थियण वारा यहूदी ख़बर पई त अमीरुल मोमिनीन उमर अची रहियो आहे, उबैदा बिन जर्राह उनखे घुराए रहियो आहे। डोड़ी यहूदी आया, अबू उबैदा असां सां जंग न कजो, अमीरुल मोमिनीन खे असां बैतुल मुक़द्दस जूं चाबियूं था ॾियूं। उमर जो असां नालो ॿुधूं था, असांजो साह थो वञे। पर जेॾी महिल उमर अची रहियो आहे बैतुल मुक़द्दस, अॼु उहो ई बैतुल मुक़द्दस आहे जिते यहूदी ज़ालिम क़ाबिज़ बणिजी करे लातादाद हज़ारें मुस्लमाननि खे, फ़लस्तीननि खे, मर्दनि ऐं औरतनि, मासूम ॿारनि खे शहीद पिया कनि। हिन वक़्त बि जंग जारी आहे, बैतुल मुक़द्दस यहूदियुनि जे कब्ज़े में आहे, कंहिं मुस्लमान खे ताक़त न आहे त उते वञी सघे। एतिरे क़दुरु ऐं उहो बैतुल मुक़द्दस आहे, उहो बैतुल मक़दस जेके हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दौर में फतह कयो वियो। यहूदियुनि बग़ैर जंग जे जी चाबियूं ॾिनियूं। उमर रज़ी अल्लाह अन्हु अची रहियो आहे। अबू उबैदा बिन जर्राह चवे थो, हिकिड़ी रिवायत में इहो आहे त उन वक़्तु खच्चर ते या गॾह ते सवार थी पिया आहियो, पर सवारी बि अहिड़ी जीअं आम माण्हू गॾह ते सवार थींदो आहे न, ईअं सवार थी पिया अचनि। अबू उबैदा रज़ी अल्लाह ताला अन्हु मुस्लमान जो कमांडर आहे, चवे थो अमीरुल मोमिनीन, हू त तव्हांजो नालो ॿुधी डिॼनि पिया, ॾकनि पिया, चाबियूं रखी इस्तक़बाल लाइ बीठा आहिनि। तव्हां पंहिंजे पाण खे थोरो ठाहे वठो, तव्हां कीअं वेठा आहियो सवारी ते? सैयदना उमर रज़ी अल्लाह अन्हु फरमाया, अफ़सोस अबू उबैदा, तुंहिंजे इन ख़्याल थी, ही मुझे रब जी मदद आहे, हमद उन जी सना कर मूंखे छॾे ॾे, मुंहिंजी इहा ई हालत हूंदी। ॿी रिवायत में उन वक़्त सवारी ते खादिम सवारा ऐं सवारी जी महार उमर जे हथ में आहे। जेॾी महिल अचनि पिया बैतुल मुक़द्दस जे तरफ़, उन वक़्त सवारी उमर जे हथ में आहे। अबू उबैदा बिन जर्राह आयो आहे, चवे थो अमीरुल मोमिनीन, हाणे हुननि खे इहा ख़बर बि कान्हे का त अमीरुल मोमिनीन केरु आहे। सवार त अमीरुल मोमिनीन सवारी ते हुजे, हिन उठ ते या ॿी रिवायत में घोड़ो आहे, हिन ते सवार त तव्हां थियो ऐं नौकर खे ॾियो त महार वठे। हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु फरमायो त उमर या नाइंसाफ़ी न कंदो, उमर जो टाइम सवारी जो ख़त्म थी वियो आहे, हाणे टाइम नौकर जो आहे, ऐं भले मुंहिंजो टाइम हिन वक़्तु न आहे, इन करे मूंखे पैदल हलणो पए, भले ॾिसनि छा थी पियो। उमर कॾहिं बि नाइंसाफ़ी न कंदो, भले ग़ुलाम सवारी ते आहे। उहो उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु उन वक़्तु यहूदी सोचीनि था त ही सवारी ते सवार जेको आहे न, इहो आहे वक़्त जो अमीर, इहो आहे अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब। पर जेॾी महिल हज़रत अबू उबैदा ते टल करे वरिती, चई त हाणे उन्हनि खे कीअं तारुफ़ करायां, ही त ग़ुलाम जे अॻियां चाबियूं पेश कंदा। अबू उबैदा अॻियां वधी यहूदियुनि खे साम्हूं करे हज़रत अमीरुल मोमिनीन उमर रज़ी अल्लाह जंहिंजे हथ में महार हुई, उनजे हथनि खे चुमी ॾिनई। हू सम्झी विया त अमीरुल मोमिनीन ही आहे जंहिंजे हथ में उठ जी महार आहे। उन वक़्तु यहूदियुनि चाबियूं ॾिनी, चयूं असांखे त सम्झ में न पई इहा ॻाल्हि अचे, ही उहो उमर आहे जंहिंजो इनक़लाब ऐं जंहिंजो दबदबो ऐं जंहिंजो रोब पूरी दुनिया ते काफ़रनि ते छायल आहे, ही एतिरो सादो उमर आहे। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु तबक़ात इब्न सअद में रिवायत, सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु पहले खिलाफत में अचानक मुनादी के चयो, ऐलान कर, माण्हुनि खे जमा कर। मुनादी ऐलान कयो, चई अस्सलातु जामिया। ये अल्फाज हूंदा माण्हुनि खे गॾु करण जे लाइ, अस्सलातु जामिया। ऐलान जो माण्हू जमा थी विया, सभिनी सोचो अमीरुल मोमिनीन जे तरफ़ां को ऐलान थियणो आहे।
अमीरुल मोमिनीन मेंबर ते वञन था। अल्लाह ताला जी हमदो सना करण खां बाद में छा फरमायो मूं तव्हां खे इन करे घुरायो आहे जो तव्हां खे ॿुधायां आऊं उमर बकरियूं चारण वारो उमर आहियां, आऊं धनार आहियां, बकरार आहियां, आऊं पंहिंजे नानाणे कबीले में पैसनि ते बकरियूं चारण वारो हजरत अब्दुल रहमान बिन औफ या मुआज बिन जबल इनमा को एकड़ो सहाबी चवे तो अमीरुल मोमिनीन ही तमा केड़ो ऐलान कयो आ हेतरा मानू कारोबार छडे दुकान छडे ऐलान ते भजी आया अमीरुल मोमिनीन ऐलान कंदा तमा छातो ऐलान कयो यो त तमा पंजी घटता ही बयान कया ताऊ उमर बकरार या बकरियों चारण वारो आया। हजरत उमर रजी अल्लाह ताला ने फरमायो ए मुआज माओ तोके गुम करे ई घट ऐलान घर वेठो अचानक मुझे दिल में यो ख्याल आयो उमर तू तो बकरियों चारींदो में आज तुझी दहशत एतरी दुनिया जे मथा है जो तोके एडो वडो लक़ब मिलियो वडो उहदो मिलियो। उन वक्त उमर सोचो दिल में मथा तकब्बुर त न पियो अचे, फखुर त न पियो अचे, इन करे तकब्बुर जी गर्दन के कटण जे ला मुई ऐलान कयो आ ऐ मुसलमानो आ उमर बकरार आया बकरियों चारण वारो आया सारी ताकत मुझे रब जी आ। इतरे होंदे न को गुरूर आ न को फखर आ अल्लाह जा नेक बाना हुए हुआ। हजरत अब्दुल्लाह बिन सलाम रजी अल्लाह ताला अन्हु शेख अलबानी रहमहुल्लाह सिलसिले सहीह में इनके जिक्र कयो आ। हजरत अब्दुल्लाह बिन सलाम उनजी वडी इज्जत हुंदी वडो मकाम हो यहूदिन जो जै वक्त में यहूदी हा वडो आलिम हो। हजरत अब्दुल्लाह बिन सलाम सहाबा किराम वडो जो एहतराम कंदा हा अहले इल्म तकवा है इल्म त तमाम वडो अगियन किताबन जो इल्म कुरान जो भी इल्म पर मदीने जे अंदर काठी जी भरी मथे ते खड़ी पियो अचे। अब्दुल्लाह बिन सलाम अज छा थियो थी काठियूं तो कयूं ने गुलाम बाइन खादिम बाइन तमा काठिन जी भरी खणी करे पे घर में अचो छाजेला फरमायो दिल में सोचुन त अब्दुल्लाह बिन सलाम मानो तुजी वडी तारीफ पिया कन इन करे मता तकब्बुर दिल में न अचे इन करे काठिन जी भरी खणी आयो है मुझे जरूरत कान हुई पर सिर्फ इन जेला त अब्दुल्लाह जे दिल में करे फखुर न कहीं गाल जो अचे मता हु पंजे पान के को सादो समझी चवे ताऊं बड़े लक़ब वारो या बड़े अहले इल्म आया ये अल्लाह जा नेकबाना अल्लाह जा वली हा। यकीनन सैयदना अमीरुल मोमिनीन उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु उन्हें जे दिल में अल्लाह रब्बुल आलमीन वो तक़वा रखी हुई अल्लाह जो खौफ दिल में हुंदो सैयदना उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु तादाद मिसाल है टाइम बतौर आज जे करे हाने इंशाअल्लाह मुतसिल तो कया इख्तिसार सा एक बार रिवायत तो जिक्र कया मजमऊ ज़वाइज के अंदर सैयदना उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जो अमीरुल मोमिनीन आहिन खलीफतुल मुस्लिमीन आहिन मानू शादी था कन निकाह में हक महर में वडी वडी रकम था दियन उन वक्त हजरत अमीरुल मोमिनीन ऐलान कयो त जो भी शादी कंदो निकाह कंदो हक महर में 400 दिरहम दींदो वधीक न दे वधीक दींदो तो वो माल बैतुल माल में जमा थींदो ऐं पान ऐलान कयो ज़िल क़िस्सा जी धी छो न परणजे उन जो हक महर भी यही 400 दिरहम हूंदा। यजीद बिन हुसैन मशहूर नालो हुयो उन वक्त उन जी धी उन मिल्कियत वारो ऐं मानू चवंदा जेकॾहिं हिन जी धी केरु वठंदो त उनखे त वॾो हक महर ॾियणो पवंदो। सैयदना अमीरुल मोमिनीन ऐलान कयो त हर औरत जेड़ा हक महर घणो आहे 400 दिरहम इहो ऐलान पिया कनि माण्हू वेठा आहिनि हिकिड़े पासे औरतूं वेठियूं आहिनि ख़िताब थी रहियो आहे मस्जिद में हिकिड़ी कारे रंग जी औरतुनि जो पासो अलॻि हुयो उहा औरत उथी बीठी एतराज़ करण जे लाइ कदावर औरत हबशिया औरत पर्दो आहे पर एतराज़ करण लाइ उथी अमीरुल मोमिनीन मुंहिंजो एतराज़ आहे तूं कीअं तो 400 दिरहम औरत जो हक महर अदा करी हुकुम करी
आऊं नथी मञा हिन ॻाल्हि खे। हिकिड़े वक़्त जे ख़लीफ़े, वक़्त जे हुक्मरान जे अॻियां हिकिड़ो आम माण्हू मर्द त ठहियो, हिकु औरत उथी एतिराज़ थी करे उन ते बि एतिराज़ न कयो। फरमायो ॿुधा छा थी चई। इहे हूंदा हुक्मरान। असांजे अॻियां, असांजे हुक्मराननि जे अॻियां को ग़रीब ॻाल्हाए त सघे? हुक्मरान त छॾियो, पर असां मुल्लनि मौलवियुनि जे अॻियां थोरो सियासत में अची वञूं न, केरु रुगो का ॻाल्हि करे को ग़रीब मिसकीन त उनजो ई पटको लाहे वठंदासीं। तो इहा ॻाल्हि छो कई मुंहिंजे अॻियां? अमीरुल मोमिनीन उन जे अॻियां हिकु औरत थी ॻाल्हाए। हज़रत अमीरुल मोमिनीन ख़ामोश थी विया। फरमायो आए औरत, ठीकु आहे, जेकॾहिं तो वटि को दलील आहे त मूंखे ॿुधा। उहा औरत छा थी चवे? चवे थी अमीरुल मोमिनीन व आतैतुम इहदाहुन्न तिंतारन फला ताखुदू मिनहु शैया। सुभान अल्लाह। उहे औरतूं जिनखे क़ुरान जो इल्म आहे, दीन जो इल्म आहे, चवे थी अमीरुल मोमिनीन तव्हां फरमायो आहे त 400 दरहम औरत जो हक़ आऊं नथी मञा। अल्लाह जो क़ुरान फरमाए थो जॾहिं तव्हां पंहिंजे औरतुनि खे किंतार हर उन खज़ाने खे चयो वेंदो आहे जंहिंमें सोन जो बि खज़ानो आहे, चांदी जो बि खज़ानो आहे, दुनिया जे सामान जो खज़ानो आहे, ला तादाद हक़ माल जो को इंसाफ आदत ई कोन्हे को। अल्लाह ताला फरमाए थो अगरि कॾहिं पंहिंजे घर वारनि खे खज़ानो बि ॾेई छॾियो, पोइ जॾहिं तव्हां उन्हनि खां अलाइदगी कयो या तलाक ॾेई छॾियो, पोइ उन खां वापसि न कजो। अल्लाह ताला हाणे तव्हां पाण ॿुधाओ किंतारन छा आहे? 400 दरहम। उन वक़्त अमीरुल मोमिनीन ऐलान छा थो करे? चवे थो यकीनन हिकु मर्द अहले इल्म जे हाराए वियो, उन जे मुक़ाबले में हिकु औरत दलील में कामयाब थी वई आहे। पाण लहन था में परदा लही वापसि अचनि था, ऐलान कनि था, फरमाईंदा अॼु खां बाद में जो बि पंहिंजी घरवारी खे हक़ जेतिरो बि ॾींदो उनजो को बि तइदाद कोन्हे। मुझे तरफा यो हुकुम वापस आ, छो तो मुखे कुरान मां दलील मिली वियो आहे। जेके जेका हैसियत आहे उहो ॾियणो आहे, बस ओतिरो ॾे, उनजी मर्ज़ी आहे। आउं पंहिंजो ऐलान वापसि थो कयां। सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे दलील कुरान मां मिली वञे, रसूल जे फरमान मां मिली वञे, फौरन पंहिंजी ॻाल्हि खां रुजू कंदा हा, पंहिंजी ॻाल्हि खां हटी वेंदा हा। ही उहो अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु आहे। उनजो इंसाफ सुभान अल्लाह। हिकिड़ो बि मिसाल ला तादाद मिसाल नथो एतिरो बयान करे सघां। असांजा कानून जेके हूंदा आहिनि परावनि जे लाइ हूंदा आहिनि, पंहिंजनि जे लाइ न हूंदा आहिनि। असांजी ना इंसाफ़ी अदल इंसाफ़ त आहे ई कोन। ॾाढे माण्हू खे सज़ा न ॾेई सघंदासीं। हेणो मिसकीन हूंदो न उन जे लाइ सज़ा, काज़ी बि जज बि अहिड़ो ई फ़ैसिलो कंदा। इला माशा अल्लाह, अल्लाह जा नेकबाना काज़ी आहिनि, जज आहिनि जेके इंसाफ़ करण वारा आहिनि अञा, पर ज़्यादा असां ॾिसूं था त को इंसाफ़ कोन्हे। जेकॾहिं असांजो रिश्तेदार, क़राबतदार, रिश्तेदार, माइट, वेझो क़ौम वारो आहे त असां उनखे फ़ाइदो ॾींदासीं, भले ज़ालिम हुजे, भले नाइंसाफ़ी करे ॾोही हुजे, पर असां उनखे बेॾोही हुअण जी कोशिश कंदासीं। सैयदना अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जो पंहिंजो प्यारो फर्ज़ंद अब्दुल रहमान बिन उमर, हज़रत उमर जो पुट अब्दुल रहमान आहे, मिस्र में रहने वाला हज़रत अमर बिन आस रज़ी अल्लाह ताला अन्हु जे खिलाफत उन वक्त वो गवर्नर हज़रत अमर बिन आस रज़ी अल्लाह ताला अन्हु मिस्र जो गवर्नर, उन जी गवर्नरी में उते रहन था अब्दुल रहमान। कहीं शराब पीतो, अमीरुल मोमिनीन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे फर्जंद हज़रत अब्दुल रहमान बिन उमर, हज़रत अब्दुल्लाह हज़रत अमर बिन आस रज़ी अल्लाह ताला उनखे सज़ा ॾिनी। इस्लाम जो कानून उनखे सज़ा ॾियो, पर उनखे सज़ा कीअं ॾिनी? घर में लिखी वञी सज़ा ॾिनी त माण्हुनि खे ख़बर न पवे अमीरुल मोमिनीन जो फर्जंद आहे। माण्हू छा सोचींदा? गलती त थी वई आहे, इंसान गुनाहगार आहे, उनखे सज़ा घर में ॾिनई। हज़रत अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु खे ख़बर मिली वई
मिस्र में तुझो पुट अब्दुल रहमान बिन उमर शराब पीते उनके सजा त मिली वैया, पर उनके वक्त जे गवर्नर अमर बिन आस रज़ियल्लाहु ताला अन्हु पहले घर में लिकाए छुपाए सजा ॾिनी। अमीरुल मोमिनीन गुस्से जी हालत में फौरन खत लिखी करे कासिद के ॾियनि था। खत जो उन्वान पहिरियों इहो अल्लाह जी हम्दो सना बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम खां बाद में अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब जे तरफां मुजरिम अमर बिन आस जे तरफ मुजरिम जा अल्फाज लिखे। वक्त जो गवर्नर सहाबी जलील क़द्र सहाबी हज़रत अमर बिन आस रज़ियल्लाहु ताला उनके मुजरिम लिखियो। छा जे लाइ मुजरिम आहे कि तोखे कंहिं इजाज़त ॾिनी त तो सज़ा लिख में मुझो पुट समझी ॾिनी आहे। अल्लाह ताला फरमाए तो जेके बि हदूं था क़ाइम कयो अलल ऐलान कयो तव्हांजो माण्हू बि इबरत हासिल कर। जेकॾहिं मुझो पुट थी पियो त छा, पर हाणे मुझो ई हुकुम अथई त उठ जे पालान जे अंदरि जेको कपिड़ो हूंदो आहे उहो ख़ारिश वारो कपिड़ो आहे ऐं कैदिन जी सज़ा हूंदी आहे। अहिड़े कपिड़े जी पोशाक पाराए करे अब्दुल रहमान बिन उमर खे अमीरुल मोमिनीन जे पुट खे अहिड़ी पोशाक सिबराए पारा उठ ते सवार कर को पर्दो न रखजा। उन मुजरिम वारी उन पोशाक में मदीने ॾांहुं जल्दी मोकिल। गवर्नर के हुकुम अमीरुल मोमिनीन जो थियो आहे। अब्दुल रहमान बिन उमर के उठ जे पालान जो कपिड़ो जेको आहे उन्हीअ जी कमीज़ ठाराए पाराई वई आहे। तव्हांजो मदीने ताईं पहुचण ताईं दारुल खिलाफत ताईं माण्हू ॾिसनि त मुजरिम पियो वञे सज़ा वारो ऐं मुजरिम आम कोन्हे, अमीरुल मोमिनीन जो फर्ज़ंद आहे। जेॾी महिल मदीने पहुता जमा ऐलान थियो माण्हू जमा थी वञनि। हज़रत अमीरुल मोमिनीन फरमायो हिनखे सज़ा ॾियो, 80 कोड़ा लॻायोसि, पर न आउं पंहिंजे हथ सां हणंदुसि। हथ सां कोड़ा हणंदुसि। हूअं त कोड़ा हणण वारा ॿिया फर्ज़ंद आहे, प्यारो आहे, पुट आहे। हज़रत उमर रज़ी अमीरुल मोमिनीन मूंखे सज़ा मिली चुकी आहे कि इन सज़ा जो आउं क़ाइल ई न आहियां। जेको लिखी तोखे सज़ा ॾिनी वई आहे तव्हांजो माण्हू सम्झनि, माण्हू खे ख़बर न पवे ऐं लिख वारी सज़ा जो आउं क़ाइल आहियां। अल्लाह जो क़ुरान फरमाए थो ज़ानी खे ज़िना जी सज़ा ॾियो, शराबी खे शराब जी सज़ा ॾियो, चोर खे चोरी जी सज़ा ॾियो, त अलल ऐलान सज़ा ॾियो, माण्हुनि खे ॿुधाए सज़ा ॾियो तव्हांजो ॿिया माण्हू इबरत हासिल कनि। वक़्त जा ख़लीफ़ा इहे हुआ, अदलो इंसाफ़ करण वारा इहे हुआ। यकीनन सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे खिलाफत में हिकिड़ो ॿियो फ़ैसिलो आयो आहे। ॿियो फ़ैसिलो कंहिंजो आहे? छा टाइम ज़्यादा थियो, बंदि कयां भया? लिखी रहियो हाणे ईअं तव्हां पंहिंजे मूं पिया ॻाल्हायो। माण्हुनि जी राय ॾिसो, हिननि जा चेहरा ॾिसो। बसि जेकॾहिं वेही नथा सघनि त इंशाअल्लाह बयान ख़तम था कयूं। बस हिकिड़ो बयान करे इंशाअल्लाह। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु खे हिकु औरत जी शिकायत मिली त उन औरत शादी कई आहे 6 महीननि में, निकाह खां पोइ 6 महीननि में सही सलामत ॿार पैदा थियो आहे। जीअं ॿार 9 महीने जो लॻी रहियो आहे। टाइम घणो थियो आहे? 6 महीना। हज़रत अमीरुल मोमिनीन वटि फ़ैसिलो आयो त औरत ज़िना कयो आहे। 6 महीने जो सही सलामत ॿार पैदा कीअं थो थिए? गौर सां सी ॿुधो मुस्लमान भाइरो, असां ईअं केतिरे न्याणियुनि ते तुहमतूं हणी छॾींदा आहियूं। सुणियो सुणायूं ख़बरूं ॿुधी, हुन जूं ख़बरूं ॿुधी कंहिं ते तुहमत लॻाइनि, कंहिं ते इल्ज़ाम लॻाइनि, केॾो वॾो गुनाह आहे। अमीरुल मोमिनीन फरमायो 6 महीने जो ॿार त बची नथो सघे। माण्हू चयो त यकीन न औरत ज़िना कयो हूंदो अॻ में निकाह खां, तॾहिं त ॿार सही सलामत पैदा थियो आहे। हज़रत अमीरुल मोमिनीन फरमायो त ठीकु आहे, पोइ हिनजी सज़ा त सही ज़ानिया वारी सज़ा लाज़मी। उन जा जेके ससुराल हुआ, उन जा जेके सावरा उहे बि शिकायत खणी आया त 6 महीननि जो ॿार कीअं थो बची सघे। अमीरुल मोमिनीन फरमायो हिनखे रजम कयो, हिनजी तयारी कयो। हिन औरत खे ज़ानिया औरत आहे, खॾे में विझो, हिनखे पथर हणो। उनजी हिकिड़ी भेण दाऊं थी करे त मुंहिंजी भेण शरीफ़ आहे।
मुझी बहन कदें भी जिना करण वाली ना है, मुझी बहन जकाए कदें भी जेको सो जुनून न कयो आ। ये अल्लाह दी कुदरत आ। उन वक्त उन औरत जे ज़हन में आयो आ त ॿियो त न पर आऊं वञी अली रज़ी अल्लाह ताला मूंखे ॿुधायां मतां उन वटि को दलील हुजे, छो त हज़रत अली रज़ी अल्लाह ताला कयो हो ऐं हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला पंहिंजे फ़ैसलनि में अक्सर सैयदना अली रज़ी अल्लाह ताला खे गॾु विहारींदा हा ऐं उन खां मशवरा वठंदा हा। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला ख़ास मुशीरन में शामिल आ। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला जो खिलाफत है। वो औरत जोड़ी हुई हज़रत अली रज़ी अल्लाह ताला ऐ अली तो वट को दलील आ। 6 महीनन जो ॿार मुंहिंजी भेण जो बची वियो आ, सही सलामत आ, उनखे सज़ा मिली रही आ, उन जो फरियाद कयो वियो आ। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला फरमायो भॼंदी वञ जोड़ंदी वञ, अमीरुल मोमिनीन खे मना करता हूं अचां तो मूं वटि दलील आहे। इन औरत के मारियो न वञे। वह भेण है खुशी में दौड़ंदी पई वञे अल्लाह अकबर जा अल्फाज़ ज़ुबान ते तव्हां जो माण्हू मुझे तवज्जो कन मतां इन दौरान मुंहिंजी भेण खे क़त्ल न कयो वञे, मारियो न वञे। वह औरत पहुती आहे, अमीरुल मोमिनीन अली अची रहियो आहे। मूं पुछा कई आहे, अली चवे तो अमीरुल मोमिनीन खे चयो ऐं दलील तो ॾियां क़ुरान मां ऐं औरत खे मारियो न वञे। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो ठीक आहे, इंतजार कयो अली जो, अगर अली को दलील दे तो अली के कहिड़ी ख़बर न होती। सैयदना अली रज़ी अल्लाह ताला अन्हु आयो, अमीरुल मोमिनीन फरमायो अली दे ख़बर, तो दलील आहे त 6 महीने जो ॿार बची वञे। अमीरुल मोमिनीन कुरान करीम में अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो सुभान अल्लाह, अली मुर्तज़ा जो ज़हन इल्म अल्लाह ताला उनके अता कयो। अल्लाह ताला फरमाए तो वाले वालिदातु युरज़िना औलादहुन्ना हौलैन कामिलैन। अल्लाह ताला फरमाए तो बार जे खीर पीअण जी मुद्दत 2 साल आहे। 2 साल में घणा महीना? 24 महीना। बार जी खीर जी मुद्दत में घणा? 24 महीना। बी जगह पे अल्लाह ताला फरमाए तो हमलुहु व फिसालुहु 30 शहरा। उन माउ जी उम्मीद गारी उन जो खीर पीआरण बार के 30 महीना। ओडा फरमाई बार जी रज़ात 24 महीना। बी जगह ते फरमाई त औरत के हमल उम्मीद गारी ऐं उन जे बार जी रज़ात 30 महीनन जो ज़िक्र आहे। हाणे 24 महीना कढी छॾियो 30 मां खीर पीआरण जी मुदत, बाक़ी घणा महीना हमल जा बचा? हिसाब कयो त 6 महीना। हज़रत अमीरुल मोमिनीन उमर रज़ी अल्लाह ताला निहारे फरमाई अली तू मूंखे त हलाकत खां बचाए छॾियो, न त बेगुनाह औरत क़त्ल थी वञे। अल्लाह ताला जो दलील मिली वियो, छो तो न जे बारे में न को गवाह हो न को शाहिद हो। अल्लाह ताला चाहे तो बगैर बीजे ये माजे पैदा करे, चाहे तो 6 महीनन ॿारनि खे अल्लाह ताला बचाए, वो उनजी मर्ज़ी आहे। जेस ताईं गवाह न तो मिले, जेस ताईं शाहिद न तो मिले त हद केंदी लगाई वञे। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जा कई मिसाल आहिनि। खुद हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जे बारे में हिकिड़ो माण्हू फ़ैसिलो खणी आयो, ऐं अमीरुल मोमिनीन उमर मुंहिंजो फ़ैसिलो कयो। अली ते शिकायत आहे, कंहिं ते शिकायत आहे? अली रज़ी अल्लाह ताला अन्हु ते फैसलो थी रहियो आहे। अली रज़ी अल्लाह ताला अन्हु वेठो आहे, शिकायत करण वारो माण्हू बि वेठो आहे, माण्हू फ़ैसिलो ॾिसी रहिया आहिनि। अली शेर ख़ुदा ऐं हिकिड़े आम माण्हू जो फ़ैसिलो आहे। ॾिसूं अमीरुल मोमिनीन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु छा फ़ैसिलो थो करे। जेॾी महिल हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फ़ैसिले जे लाइ उन वक़्तु उन शख़्स जेको फरियादी आहे उन जो नालो वठी फरमायो उथी ॻाल्हि कर, छा थो चवी? अली जे बारे में शिकायत खणी आयो हुई। उन माण्हू पंहिंजो फरियाद बयानु कयो। हज़रत अमीरुल मोमिनीन फरमायो ऐ अबुल हसन, वॾी इज्जत ऐं एहतराम सां नालो न कुनियत वठी हज़रत अमीरुल मोमिनीन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो ऐ अबुल हसन, अली जो कुनियत आहे, ऐ अबुल हसन उथो ऐं तव्हां जवाब ॾियो हिन माण्हू जो। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु उथिया,
चेहरे में गुस्सो आ। अमीरुल मोमिनीन ॾिठो त अली नाराज़ आ। थी सके तो दिल में इहा ॻाल्हि हुजे त आऊं अली शेरे ख़ुदा आहियां, आऊं अली दामादे रसूल आहियां, आऊं अली बिरादरे रसूल आहियां, आऊं अली अशरा मुबशरा में आहियां, आऊं अली खुलफाए राशिदीन में आहियां, आऊं अमी अली अली आहियां। मता इहा नाराज़गी हुजे आई अली मोजा तो फैसलो ही कोन कयो आ, पर तव्हां नाराज़ पिया लॻो। अमीरुल मोमिनीन मूंखे नाराज़गी इहा ॻाल्हि कंहिं ॻाल्हि जी न आहे। ऐं हिकिड़े माण्हू जे फरियाद ते उथी बीठो आहियां, मूंखे दुख थियो आहे, अफ़सोस थियो आहे। तव्हां कुझु अल्फाज़नि में इंसाफ़ न कयो आहे। तव्हां इंसाफ़ वारा त आहियो, पर तव्हांजो पहिरियां इहे अल्फाज़ मूं ॿुधाइनि न, इन करे मूंखे दुख थी पियो तव्हां ईअं न कयो आहे। अली मूं छा कयो? तव्हां हुन माण्हू जे मुंहिंजे बारे में फरियाद कयो आहे, उनखे आम माण्हुनि वांगुरु नालो वठी सॾु कयो आहे। हालांकि कुनियत त उनजो बि आहे, पर मूंखे वॾे इज़त ऐं एहतराम में कुनियत सां छो सॾियो? मूंखे चयो आहे अली उथी बि हिन माण्हू जो जवाबु ॾे। अमीरुल मोमिनीन आउं दिलि में न कयां हा, मूंखे इहो दिलि में जो मता इन लफ़्ज़नि में भी तव्हां खां पुछा न थिए। एतिरा त इंसाफ़ वारा रसूल जा सहाबा अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जा कई अहिड़ा मिसाल अचनि था। आखिरी हिकिड़ी ॻाल्हि, सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु कॾहिं बि पंहिंजे खिलाफ़त में पंहिंजनि खे फ़ाइदो न ॾिनो, घराणनि खे फ़ाइदो न ॾिनो, पुटनि खे फ़ाइदो न ॾिनो। हत्ता के एतिरे क़द्र बुख जी हालत में बेरोज़गार औलाद कमाइनि था, महिनत कनि था, पर कॾहिं बि पंहिंजे खिलाफ़त में सरकारी बैतुल माल में उन्हनि खे फ़ाइदो न ॾिनो। हत्ता के एतिरे क़द्र सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु, सही मुस्लिम जी रिवायत आहे, सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु उनजो फर्जंदा हज़रत अब्दुल्लाह बिन उमर, मशहूर सहाबी अल्लाह जे रसूल जो अब्दुल्लाह बिन उमर इब्न उमर खां कई रिवायतूं हदीसुनि में आहिनि। उहो ई अब्दुल्लाह बिन उमर हिकु दफ़ो न 4 दफ़ा अल्लाह जे रसूल खे वॾियूं बिशारतूं ॾिनियूं। उमर रज़ी अल्लाह इब्न उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकिड़ो उठ ख़रीद कयो आहे खपाइण जे लाइ, वापार जे लाइ। उन उठ खे चई 2 टे ॾींहं इहे तमामु ॾुगरो आहे, कमज़ोर आहे, सरकारी चरागाह आहे, सरकारी गांव आहे, ज़मीन आहे, उन ते आम माण्हुनि जो माल चरंदो आहे। 2 टे ॾींहं उते तो छॾिया ऐं मुंहिंजो उठ तयारु थींदो, पोइ खपाईंदुसि, पैसो नफ़ो ॾियारींदो। उन उठ खे छॾियऊं गवर्नमेंट जे तरफ़ां सरकारी चरागाह में। उठनि जे जेके उते मुलाज़िम आहे न चरागाह जा, ज़मीन जा, जेके माण्हू जे माल खे संभालींदा, उन्हनि खे ॾिठो त ही अब्दुल्लाह बिन उमर जो अमीरुल मोमिनीन जे पुट जो उठ आहे। अची उनखे चारियूं तयारु करे वरितो। 2 टिनि ॾींहंनि में उठ अहिड़ो तयारु थी वियो जो ॿियो केतिरनि वक़्त खां वठी माल एतिरो तयारु न हुजे, उठ जल्दी तयारु थियो। अमीरुल मोमिनीन खे ख़बर पई उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे मुंहिंजे फर्ज़ंद अब्दुल्लाह पंहिंजे उठ खे सरकारी चरागाह में चरण जे लाइ छॾियो आहे। हाणे ॿुधो तम त अॼु वियो आहे खाइण जे लाइ, अॼु मंडी में खपाइण जे लाइ वेंदो। अमीरुल मोमिनीन पोयां वियो आहे। जेॾीमहिल अब्दुल्लाह बिन उमर फरमाइनि था ऐं उठ खे काए जेॾीमहिल चरागाह खां ॿाहिरि आयो आहियां, अमीरुल मोमिनीन आयो, पुट अब्दुल्लाह ॾे ख़बर उठ कंहिंजो आहे? चई बाबा मूं वरितो आहे कारोबार जे लाइ, यानी तिजारत जे लाइ, वापार जे लाइ। 2 टे ॾींहं छॾियूं अथई तयारु थिए, हाणे खपाइण थो वञा। चई वाह वाह अब्दुल्लाह। ऐं पुट अब्दुल्लाह जेॾीमहिल उठ छॾियो हूंदई, लाज़मी माण्हू चयो हूंदो हिनखे खारायो, हिनखे पीआरियो, हिनखे गाह ॾियो, हिनखे पाणी ॾियो। हीअ अमीरुल मोमिनीन जे फर्ज़ंद जो उठ आहे। इन करे ॾिसां थो वञी चरागाह में ॿियनि जा जानवर बि तयारु थिया आहिनि या न, ॾिठी त न। की पुट वञ, उठ खे खपा, जेतिरे में वरितो ई रक़म रख, ॿियो सारो पैसो बैतुल माल में जमा कर। ईअं ई थियो। हज़रत अब्दुल्लाह बिन चई पुट आउं नथो चाहियां त तूं सरकारी चरागाह में चार। ऐं माण्हू इहो ख़्यालु कनि त अमीरुल मोमिनीन जो फर्ज़ंद आहे। जंगे जलूला मां, जंगे जलूला मशहूर
जेडीमल मुसलमानन जी कामयाबी थी अमीरुल मोमिनीन खलीफतुल मुस्लिमीन हजरत उमर बिन खत्ताब रजी आखिरी उमर रजी अल्लाह ताला अन्हु जे वक्त में जंगे जलूला मुसलमान फातिह थिया उन्हनि में हजरत अब्दुल्ला बिन उमर भाई सब फातिह थिया माल जाम मिलियो माल गनीमत तकसीम थी मुजाहिदीन में हजरत अब्दुल्ला बिन उमर के पंहिंजो हिस्सो मिलियो 40,000 दरहम मिलिया दिल में यो ख्याल कई त ॿियनि खां बैतुल माल यानी माल गनीमत जो माल तो खरीद कया हितां खरीद करे वही मदीने में खपाईंदस माल खरीद करे वही मदीने में खपाईंदस असी चंदो कंदासी ना सोचींदा आहियूं त चंदो कयो तो पर हाल ही ने के खपायूं था तो वो ही चंदो वापस ॾींदासूं खाईंदासूं कोन पर माल जेको नफ़ो थींदो असांखे इन मां फ़ाइदो थींदो हज़रत अब्दुल्ला बिन उमर इएं कोन कयो को मदरसे जो चंदो या मस्जिदुनि जो चंदो कोन हो पंहिंजी रक़म उनमां सिर्फ माल खरीद कयो अथसि ॿियनि माण्हुनि खां जिन पंहिंजे माल गनीमत के खपायो उन्हनि जो हिस्सो खपाइण उन्हनि जो हक़ हो पंहिंजो माल खरीद करे माल वञे मदीने पहुता सैयदना अमीरुल मोमिनीन उमर रज़ी अल्लाह अन्हु फरमायो पुट माल एतिरो वठी आयो वई छाजो माल जी बाबा 40,000 दरहम मुझे माल गनीमत मां मूंखे हिस्सो मिलियो उन मां माल खरीद करे आयो आहियां मदीने में खपाइण जे लाइ नफ़ो मिलंदो जी पुट जेॾी महिल तो माल खरीद कयो हूंदो माण्हुनि चयो हूंदो अमीरुल मोमिनीन जो पुट खलीफतुल मुस्लिमीन जो फर्जंद इब्न उमर रसूल जो प्यारो सहाबी जेके 4 दफ़ा रसूल जे तरफ़ नेक ऐं सालिह हुजण जी बिशारत मिलियल इन करे जेतिरे में चओ ओतिरे में ॾेई छॾियो के मिस्कीन गरीब हया में तुझे अॻियां कुझु कोन हूंदा तोखे माल हेतिरो 40,000 दरहम में तोखे तो वो ही नफ़ो मिले जे तो आम कुरैश जे ताजरन के मिलंदो पर कारोबार मुंह भी कया मूंखे भी खबर आहे हेतिरो माल चीज बुढ़ाने वे आम माल जो हिसाब तो लगाया तो पर जेतरे में वरतो थे 40,000 दरहम 40,000 तो मेहनत कई आ वठी आयो ही तुझे ला हराम कोने पर तोखे आऊं वध में वध उन जो नफ़ो ताजरन के घुरायो फरमायो त हाने न माल के ॾिसो घणे जो माल ताजरन चयो ही 4 लख दरहम जो उन्हनि जा नफ़ा अलग असां खरीद कंदासूं घणे में 4 लख दरहम में अमीरुल मोमिनीन फरमायो अब्दुल्ला मूं तोखे चयो त माण्हुनि तोखे माल ॾिनो हूंदो अमीरुल मोमिनीन जो पुट समझी करे अज असांजे फिलाने वजीर आज़म जे पुट वजीर आला जा फर्जंद पुट उन जो खानदान ही जायदाद ही मिल्कियत सही ने वडा कारोबार कया वडी वडा ताजिर वडी वडी तिजारत था उमर रज़ी अल्लाह ताला ने फरमायो गरीब मिस्कीन तुझे क्या कुछ ना कोन है उन जे दिल में त दुख हुंदो त उनन के त नफो मिलिया माल तकसीम खरीद कयो वापारी 4 लख दरहम मिलिया अमीरुल मोमिनीन सिर्फ 80,000 दरहम पुट के ॾेई ॿियो माल सअद बिन अबी वक़ास रज़ी अल्लाह अन्हु जे तरफ़ मोकिले छॾियो जेको कंहिं इलाइक़े जा गवर्नर आहे उते मिस्किन ऐं ग़रीबनि में तक़सीम करे छॾ इहो आहे अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अगर हिक हिक सहाबी जी ज़िंदगी ते असां नज़र कयूं त असां वरी पंहिंजे हिसाब में ॾिसूं त असांजा अमल हिन वक़्तु छा आहिनि असांजूं निमाज़ूं असांजूं इबादत कहिड़ी आहे असां में इंसाफ़ आहे अदल आहे या न यकीनन सिर्फ नमाजों जे मुकाग में फजीलतु शेख मौलाना अब्दुल माजिद अहमदानी बयान कयो हो बेहतरीन अंदाज में नसीहतूं हुयूं त सिर्फ असांजूं इबादतूं नमाज ताईं महदूद न आहिनि रोज़नि ताईं महदूद न आहिनि पर इस्लाम जा ॿिया बि काफ़ी रुकन आहिनि वॾी अहम ॻाल्हियूं अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान व सुन्नत ते अमल करी तौफ़ीक़ अता फरमाए सीरत सहाबा ते अमल करी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि साथियुनि खे जज़ाए ख़ैर अता फरमाए जिन अल्हम्दुलिल्लाह ही प्रोग्राम रखियो आहे असांजो भाउ नबी शेर दल
मुझे जुबान ते अल्फाज न था अचन। अच्छा हाँ मशहूर नालो ठीक है नबी बख्श, लेकिन अल्लाह बख्शींदो आहे हर गुनाहन के दुहन के प्यारे पैगंबर रहमतुल लिल आलमीन पर बख्शण वाला। बहरहाल वडन जा नाला हर नाला मशहूर थी विया, पर इन करे आउं नबी शेर पियो चवां ऐं उन जा बिरादर उन जा भाइर उन जा सोट अल्हम्दुलिल्लाह जिन सभिनी मेहनत करे ही ख़ास प्रोग्राम रखियो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि जे माल में औलाद में खैर ही बरकत अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन उन जो मुश्किलातूं तमाम जमी मुसलमान भाइर असां ॿुधायो ॿुधोसूं जेके आया आहियूं असां हाज़िर थिया आहियूं इन प्रोग्राम में। अल्लाह ताला असां तमाम मुसलमाननि पंहिंजनि ॿारनि जूं मुश्किलातूं दूर फरमाए। अल्लाह ताला कामिल आजिला